अस्सलाम वालेकुम एंड अ वेरी गुड मॉर्निंग नाज़रीन। पंहिंजी मॉर्निंग में तव्हां सभिनी खे वेलकम कयूं था। उम्मीद है तव्हां सभु ठीक ठाक हूंदा, ख़ैरियत सां हूंदा। मां आहियां तव्हां सां गॾु उनसा शाह ऐं आउं आहियां सजाद सुहाग। अस्सलाम वालेकुम ऐं मुंहिंजी तरफ़ां बि सुबुह बख़ैर। उमेद आहे तव्हां ठीकु हूंदव। अलाह साईं तव्हां असांजा आशियाना आबाद करे हमेशह पंहिंजी मुहबतुनि में, रौनकुनि में, ख़ुशियुनि में हुजूं ऐं अलाह कंदो त नज़रे बद खां अलाह साईं सभिनी खे बचाईंदो। अलाह साईं सभिनी जा बेड़ा पार कंदो। ख़ुशियूं जूं जॾहिं पेर हूंदो तॾहिं ख़ैरु हूंदो। छंछरु जी मोकल खां पोइ सूमर ते तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं। इन दुआ सां त शाल रब पाक अॼु सूमर खां जेको असांजो आगाज़ आहे हफ़्ते जे वर्किंग डे जो, हीउ हफ़्तो ख़ुशगवार गुज़रे, सभिनी लाइ खोड़ ख़ुशियूं आणे। हीउ हफ़्तो, हीउ महीनो, हीउ साल ऐं जेका ज़िंदगी आहे अलाह कंदो त पंहिंजे फज़लो करम सां असांजी हीअ ज़िंदगी बि ख़ुशगवार गुज़रे थी। कीअं आहियो तव्हां? सां ठीकु आहियो? ख़ैरियत सां मज़े में आहियो? ॾींहुं त हफ़्ते जो आगाज़ त थी चुको आहे, पर ॾींहुं जेको गर्मी आहे उहा बि ॾाढी ज़बरदस्त पई पवे अॼुकल्ह। ऐं जेके बि ॿाहिरि निकिरनि पिया त उन्हनि खे थोरो ख़ासि ख़्यालु रखणु कजे पंहिंजे सिहत जो। ऐं छो त हीट स्ट्रोक बि हले पियो, सख़्तु गर्मी आहे, त कोशिशि कयो जॾहिं बि ॿाहिरि निकिरो त कुझु मथे ते का न का शइ ज़रूरु पायो, का टोपी या को रुमाल ज़रूरु वेढ़े वञो। ऐं उन सां गॾु कोशिशि कयो की पाणी वधि में वधि पीओ ऐं हाइड्रेट रहण जी कोशिशि कयो, छो त डिहाइड्रेशन्स जी वजह सां बि तव्हांजी जेका हेल्थ आहे उहा उन में इशूज़ थी सघनि था। तव्हांखे जेको आहे न गर्मी मुतासिर करे सघे थी। त अहिड़ा शयूं ज़रूरु इस्तेमालु करियो, जीअं चवंदा आहिनि न की पाणी सां गॾु लेमन जो जेको पाणी आहे उहो बि पीओ। ऐं ॿियूं कहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि? विच में तव्हां बि ॻाल्हाए वठंदा कयो, को मशवरो ॾेई छॾंदा कयो, सॼा मशवरा मां ई ॾियां छा? तव्हां ॻाल्हि कई त टोपी पाए निकिरंदा कयो, त मूं चयो टोपी पाए निकिरंदा कयो, ईअं न त केरु ॿियो टोपी पाराए वञे। ॿाहिरि न टोपी पाराए वेंदो आहे या टोपी कराए वेंदो आहे। अच्छा, ॿाहिरि त न जॾहिं बि माण्हू निकिरंदा आहिनि त जेको आहे न पाकिस्तान खां ॿाहिरि जी ॻाल्हि कयां त ज़रूरु जेका आहे उहो छटी खणी, यानी की अम्ब्रेला सां गॾु वेंदा आहिनि जॾहिं बि उस हूंदी आहे। पर असां वटि एतिरो ट्रेंड न आहे अम्ब्रेला जो। जॾहिं मींहुं पवंदो आहे, बरसाति थींदी आहे, तॾहिं ई न खणंदा आहिनि पुराणनि अलमारियुनि जे मथां किथां कुरंद किथे किरी पई हूंदी आहे, किथां कंहिं स्टोर जे कंहिं खाने में पोइ ॻोल्हा में हूंदी आहे, ॾिसंदा आहियूं त पोइ 2-3 तारूं टुटियूं बि हूंदियूं आहिनि। पोइ हुनखे रील धागनि सां ॻंढे करे पोइ मींहं जे हेठां बीहण जी कोशिशि कंदा आहियूं। जेको थोरी देरि में हवा ईअं उबती उॾंदी आहे त हवा मां ई छॾाइजी वेंदी आहे उहा असांजी। ऐं हुते त तव्हांखे त एतिरो ट्रैवल कंदा आहियो, हर कॉर्नर ते, हर चौराहे ते, हर चौरंगी ते न जेका आहिनि अम्ब्रेला विकिणंदा आहिनि। ऐं जीअं बरसाति पवंदी आहे त वधीक मतिलबु माण्हू वठंदा आहिनि। उते इहो ट्रेंड आहे, पर हिते जो ट्रेंड जेको आहे तव्हांजी ॻाल्हि सां मां सहमत कयां थो त उते मींहुं बि पवंदो आहे, गर्मी पवंदी आहे, त इन करे का ख़बर न हूंदी आहे त केॾी महिल मींहुं वसे। जेकॾहिं असां फॉर ईस्ट में वेंदासीं, स्पेशली जंहिंमें थाईलैंड आहे, मलेशिया आहे, सिंगापुर आहे, इंडोनेशिया आहे, ही ट्रॉपिकल एरियाज़ आहिनि असांजा, श्रीलंका जा कुझु हिसा आहिनि हुन में। त उते का ख़बर न पवंदी आहे, हीअं निकिरूं था, अधु कलाक खां पोइ बरसाति थींदी आहे, कलाक खां पोइ ज़बरदस्त बरसाति थींदी, केतिरी थींदी, ऐं मौसम हिकु जहिड़ी रहंदी आहे थ्रू आउट द ईयर। मलेशिया में केतिरी बरसाति थी थिए, अचानक एतिरी शदीद बरसाति थी पवंदी पर मज़ो नथो अचे, सची ॿुधायां। मतिलबु मज़ो इन करे नथो अचे, गप बि न हूंदी आहे, पाणी बि रोडनि ते न बीठो हूंदो आहे, लाइट बि हलंदी रहंदी आहे, मतिलबु फील न थींदो आहे की बरसाति थिए थी। मज़ो वठिणो आहे त पाकिस्तान इहे सभु सहूलियतूं, ट्रैफिक जैम हुजे, कलाकनि जा कलाक माण्हू परेशान हुजे, पेट्रोल ख़तमु हुजे, मोटरसाइकिल हथ सां गाॾी खे धिका ॾिए, ऐं लाइट न हुजे, मेणबतियूं बि न मिलनि, जिथे किथे लाइट न हुजे, ऐं गोॾे जुॾो पाणी हुजे। पर हिन हाणे जगह बरसाति पई हुई, शुक्र आहे काफ़ी कराची जे एरियाज़ में इलेक्ट्रिसिटी इशू बिल्कुलु बि न थियो हो। लाइट सिर्फ़ु तव्हां वटि, बाक़ी माशाल्लाह 12-12 कलाक लाइट न। अच्छा, न हुई? सही मां हिन ॻाल्हि ते अल्हम्दुलिल्लाह चवंदो आहियां। हा, हुते लाइट न। ऐं ॿी ॻाल्हि त हिन दफ़े एतिरो मींहुं वसियो बि कोन्हे को जेतिरो चइजे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह कि बस एतिरो ई वसणु घुरिजे, एतिरो बि न वसे कि असांजी ज़िंदगी में ज़बरदस्त अहमियत आहे। पर एतिरी जेका लास्ट ईयर वारी केॾी बरसाति में नुक़सानु थियो हो, ऐं रहमत आहे पर ज़हमत असांजे सिस्टम ठाहे छॾी आहे उनखे, त इन करे सो बहरहाल उमेद कजे थी त अलाह कंदो सभु बहितर थींदा। ऐं अॼु टेरो कार्ड ॾियां हलूं था, सूमर जो पहिरियों ॾींहुं आहे, टेरो कार्ड जे हलूं था। पर मूं हिन वीकेंड ते हिकिड़ी ॿी शइ ॾिठी कि माण्हुनि जेको आहे, जॾहिं मां ॿाहिरि वियसि त मास्क जेको इलाही घटि माण्हू हाणे वेयर पिया कनि, पाइनि ई कोन पिया। शायदि उहे ॾिसनि पिया कि हाणे जेको आहे कोरोना घटि थी वियो आहे,
त इन जे करे पर तॾहिं बि अञा ताईं तव्हांखे एहतियात करणी आहे। वैक्सीनेशन अगरि तव्हां लॻाए बि छॾी आहे तॾहिं बि, छो त फ्राइडे नाइट ते असांजी घर मतिलबु मां वई हुअसि हिकिड़े गेट टुगेदर ते दोस्तनि जी, त असां 8-10 फ्रेंड्स हुआसीं। उन मां जेका आहे सभु वैक्सीनेटेड हुयूं, पर हिकिड़ी जेका हुई मुंहिंजी दोस्त, उन ॿुधायो की मां वैक्सीनेशन न हणाई आहे बल्कि जेको कार्ड ठहिराए छॾियो आहे ऐं वैक्सीनेशन न लॻाई। मां ॿुधंदी हुअसि की माण्हू चवंदा आहिनि की कुझु अहिड़ा माण्हू बि आहिनि जे वैक्सीनेशन न कराई आहे पर कार्ड उन्हनि पंहिंजा ठहिराए छॾिया आहिनि। तव्हांखे डपु लॻो या हुनखे? सची मूं हुनखे ॾिठो आहे असल में की उन इहा ॻाल्हि इलाही फ़ख्र सां पियो ॿुधाई की मूं वैक्सीनेशन न कराई आहे पर कार्ड मुंहिंजो ठहियलु आहे। न त पोइ उन वीचारी खां पुछो 2 ॾींहंनि खां पोइ तबियत सही अथसि? तव्हां सभु वैक्सीनेटेड हुया, उनजे अलाए छा थींदो? बसि हाणे उहे जेके आहिनि पाण ज़िम्मेदार पंहिंजी, अगरि हुनखे कुझु थिए थो त छा। एरीज़ सां शुरू कयूं था, स्टार्ट वठूं था। 2 ऑफ पेंटिकल्स जो कार्ड आहे हुमल एरीज़ वारनि लाइ, ऐं 2 ऑफ पेंटिकल्स चवे थो कि अॼु तव्हांखे फाइनेंशियल मैटर्स खे बैलेंस करण जी ज़रूरत आहे। अगरि तव्हां सेविंग नथा कयो त कोशिशि कयो सेविंग कयो। थी सघे थो कुझु माण्हू 2 कम कंदा हुजनि, जॉब सां गॾु बिज़नेस बि कंदा हुजनि या 2 बिज़नेस जे में इन्वॉल्व हुजनि, त हुननि खे अॼु थोरो कंफ्यूज़ रहंदा, कंफ्यूजन्स रहंदियूं तव्हांजे माइंड में कि कंहिं शइ खे वधीक टाइम रखणु घुरिजे या इन्वेस्टमेंट या फाइनेंशियली मतिलबु कंफ्यूजन्स तव्हांजे माइंड में रहंदा एरीज़ वारनि जे। टॉरस खां जो कार्ड आहे द मैजिशियन जो आहे। मैजिशियन चए थो कि तव्हां इलाही क्रिएटिव आहियो, पावरफुल आहियो, एनर्जेटिक आहियो, तव्हां में सलाहियतूं आहिनि, एबिलिटीज़ आहिनि, पर तव्हां इस्तेमालु करण जे बारे में थोरा कंफ्यूज़ थी था वञो कि किथे कहिड़ी शइ कीअं जेका आहे इस्तेमालु करणु घुरिजे। त तव्हांखे पंहिंजे जेके बि सलाहियत आहिनि उन्हनि खे इस्तेमालु करणु घुरिजे। तव्हांजे में जेके आहिनि मैजिशियन जूं सभु सलाहियतूं आहिनि। जेमिनाई वारनि लाइ कार्ड आहे पेज ऑफ सोर्ट्स जो, ऐं जोज़ा जेमिनाई वारा अॼु कुझु बैड न्यूज़ ॿुधी सघनि था, का अहिड़ी ख़बर ॿुधण में अची सघे थी जेका तव्हांखे न वणे, तव्हांजे दिलि खे न वणे, या का बि अहिड़ी या ॿारनि जे मुतालिक़ उनजी स्टडी जे मुतालिक़ का बि अहिड़ी डिसअपॉइंटमेंट तव्हांखे थी सघे थी। जेमिनाई खां पोइ आहे कैंसर। नाइट ऑफ कप्स जो कार्ड आहे त इलाही सारा माण्हू जेके बि कैंसर जंहिंजो स्टार आहे हुन रिश्ता अची सघनि था, को उनजी लाइफ में अची सघे थो कि तव्हांखे प्रपोज़ करे सघे थो या को बिज़नेस प्रपोज़ल बि मिली सघे थो। अॼु तव्हां कंहिं दोस्त सां मुलाक़ात बि थी सघे थी। कैंसर खां पोइ आहे लियो। द डेविल जो कार्ड आहे लियो वारनि लाइ। अॼु कंहिं शइ में तव्हां स्टक रहंदा, फाथल रहंदा ऐं निकिरण जी पूरी कोशिशि कंदा। कुझु अहिड़ी एनर्जी ॾिसण में पई अचे लियो वारनि जी जेका थोरी नेगेटिव वाइब्स अचनि पियूं मूंखे। कुझु अहिड़ा माण्हू तव्हांजे आस पास आहिनि, चाहे उहो तव्हांजे कम जे हंध ते आहिनि या फैमिली में आहिनि, जेके तव्हांखे परेशान करे सघनि था। लियो खां पोइ आहे वर्गो। टेम्परेंस जो कार्ड आहे। थोरो पेशेंस रखो, सब्र कयो, जल्दबाज़ी न आहे करणी कंहिं बि हवाले सां, कम जे हवाले सां या फाइनेंशियल मैटर्स या रिलेशनशिप, फैमिली इशूज़, को बि कमु तव्हांखे अॼु करिणो आहे जो तव्हांजे दिमाग़ में आहे पर उन में जल्दी न आहे करणी, थोरो सब्र करिणो आहे। वर्गो सुमला वारनि लाइ कार्ड आहे पेज ऑफ कप्स जो। गुड न्यूज़ मिलंदी तव्हांखे ऐं ज़बरदस्त इमोशनल फैमिली सां रिलेटेड तव्हांखे ख़ुशख़बरी मिली सघे थी। को दोस्त तव्हांखे मैसेज कॉल करे सघे थो, को पुराणो दोस्त अहिड़ो जेको जंहिंसां तव्हांजो कॉन्टेक्ट में न आहे या कंहिंजो तव्हां इंतज़ारु पिया कयो उहो तव्हांखे मैसेज करे सघे थो। लिब्रा वारनि लाइ कार्ड आहे हैरोफेंट जो कार्ड आहे। अॼु तव्हांखे को कॉन्ट्रैक्ट मिली सघे थो, को जॉब कॉन्ट्रैक्ट मिली सघे थो, बिज़नेस कॉन्ट्रैक्ट मिली सघे थो। शादी जो बि मूंखे काफ़ी चांसिस ॾिसण में पिया अचनि लिब्रा वारनि लाइ। ऐं स्पिरिचुअली तव्हां पंहिंजे पाण खे कनेक्टेड तव्हांखे फील थींदो, यूनिवर्स सां, कुदरत सां तव्हांखे कनेक्शन फील थींदो। स्कॉर्पियो नाइट ऑफ पेंटिकल्स। अगरि तव्हांजो को इरादो आहे किथे पैसा लॻाइण जो, फाइनेंसिस सां रिलेटेड को बि तव्हांखे इन्वेस्टमेंट करण जो इरादो आहे या तव्हां सोचियो पिया कि माण्हू
के बि इंसान जेको आहे पैसा तव्हां खां वठी वियो आहे उधार या कर्ज़ कंहिं खयो आहे त उहो वापसि कॾहिं ॾिसण में कोन पियो अचे। ऐं तव्हांजा जेके बि फाइनेंशियल मैटर्स आहिनि उहे इलाही स्लो हलंदा, इलाही स्लो एंड स्टडी हलंदा। तव्हां कोशिशि इलाही कंदा, स्ट्रगल बि कयो पिया, पर रिस्पॉन्स तव्हांखे थोरो स्लो मिलंदो। तव्हां मुंहिंजा पैसा खाई विया हुआ न, जी पोइ वापसि न पिया कयो छा? जी बसि छा कजे। सेजिटेरियस क़िस्मत ई न पई ॾिए, लिखियल आहे हुन में न मिलंदा। इन करे पुछो, सभिनी खां पहिरीं तव्हां खां पुछां। सेजिटेरियस वारनि जो कार्ड आहे 3 ऑफ सोर्स जो। का डिसअपॉइंटमेंट, हर्ट थींदा तव्हां कंहिं ॻाल्हि सां, को तव्हांजो दोस्त तव्हांखे हर्ट करे सघे थो, या का बि तव्हांखे अॼु उमेदु आहे उहा जेका डिसअपॉइंटमेंट तव्हांखे मिलंदी। कैप्रिकॉर्न वारनि लाइ कार्ड आहे 10 ऑफ कप्स जो। हैप्पीनेस जो कार्ड आहे, ख़ुशियुनि जो कार्ड आहे। फैमिली सां गॾु तव्हांजो ज़बरदस्त अॼु टाइम गुज़रंदो, ऐं थी सघे थो ॿारनि खे, फैमिली खे किथे ट्रैवल ते बि वठी वञी सघो था, कंहिं शादी जी इवेंट ते बि वञी सघो था, पर सेलिब्रेशन जो अॼु ॾींहुं आहे। अच्छा, कैप्रिकॉर्न खां पोइ आहे एक्वेरियस। 3 ऑफ वॉन्ड्स जो कार्ड आहे, ऐं एक्वेरियस वारनि लाइ अॼु जेका आहे कम्युनिकेशन जो ॾींहुं आहे, ऐं इलाही माण्हुनि सां मुलाक़ातूं थी सघे थियूं, कम्युनिकेशन थी सघे थी, बिज़नेस डीलिंग थी सघे थी, मीटिंग्स थी सघनि थियूं तव्हांजो अॼु। अच्छा, लास्ट क्वीन ऑफ सोर्ड। पाइसिस वारनि लाइ अॼु क्वीन त तव्हां रहंदा, स्टेबिलिटी तव्हांजी रहंदी, पर तव्हां इलाही दिमाग़ सां फ़ैसिला पिया कयो, ऐं जेको आहे सोचे सम्झे फ़ैसिलो कयो। जेको बि तव्हांजो इरादो आहे, कंहिं कमु शुरू करण जो या कमु करण जो इरादो आहे, त सोचे सम्झे दिमाग़ सां फ़ैसिलो कयो, ऐं दिलि सां फ़ैसिलो न कयो। अॼु जो ॾींहुं थोरो टफ रहंदो, बिज़ी ॾींहुं रहंदो तव्हांजो। हर ॾींहुं बिज़ी हूंदो आहे, ऐं असांखे त छंछरु आचर बि ॾाढो हिन दफ़े त ॾाढो बिज़ी मिलिया ॾींहं, ऐं हिन में बि कमनि जो तमामु घणो लोड हुयो। सो कमु करणु खपे, ऐं इहो बि शुक्र अलाह जो कमु आहे ऐं कयूं था, इहा बहितरीनु आहे। सो अलाह कंदो, बाज थींदी जिथे किथे। सो महिमान बि आहे असां सां गॾु, ऐं अदी नसीम जेसिताईं पाण पंहिंजी तयारी करे तेसिताईं पाण महिमान सां कचहरी कयूं था। महिमान जो तालुक़ु आहे मेडिकल जी फील्ड सां, डॉक्टर आहिनि, ऐं डॉक्टरनि जी ज़िम्मेवारी ॾाढी वधी वई आहे गुज़िरियल 1.5-2 सालनि खां, जॾहिं खां कोविड जिथे किथे पूरी दुनिया में आहे, उते उते पैरामेडिकल स्टाफ हुजे या डॉक्टर हुजनि, उन्हनि जी ज़िम्मेवारी वधी वई आहे। उहो भले पेशेंट सां हुजनि, दोस्तनि सां या फैमिली मेंबर सां हुजनि, पर उहे ॾाढा सेंसिटिव थी विया आहिनि, ऐं उन्हनि खे पाण खे बि एहतियात करणु खपे, पर पाण सां गॾोगॾु जेको सम्झाइनि था, ॿुधाइनि था, उन ते बि अमल करणु खपे असांखे। त असां कचहरी कंदासीं कोविड जे हवाले सां। तव्हांजे ज़हन में जेको सुवालु आहे तव्हां कॉल करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था। असांजी तमामु सुठी डॉक्टर आहे, डॉक्टर उमैमा। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। कैसी हैं डॉक्टर, ठीक हैं आप? हैप्पी? कोविड क्या ख़तरनाक चीज़ है, हमने तो 1.5 साल से सुना है, परेशान हो गए। देखें, कोविड इनिशियली जब स्टार्ट हुआ था तो आपको पता है कि लोगों के दिल में बहुत ज़्यादा खौफ आ गया था कि भाई कोविड आ रहा है। तो अब ये है कि कोविड का इनिशियली जो नॉर्मल कोविड आया था हमारे पास, तो उसके अंदर ये था कि हमारे जो सिम्टम्स थे वो भी थोड़े से माइल्ड थे, लाइक फीवर, सोर थ्रोट, ज़्यादातर लॉस ऑफ स्मेल, लॉस ऑफ टेस्ट वगैरह ये सब कुछ हो रहा था। बट अब सिंस डेल्टा वेरिएंट जब से आया तो डेल्टा वेरिएंट ज़्यादा डेंजरस है। लाइक जैसे जैसे उसके वेरिएंट्स बढ़ते जा रहे हैं वो ज़्यादा डेंजरस होते जा रहे हैं। तो अब जो डेल्टा वेरिएंट है जैसे उसके अंदर ये हो रहा है कि नॉर्मली जो हो रहा था सिर्फ फीवर, सोर थ्रोट हो रहा था, डेल्टा वेरिएंट के अंदर जो है वीकनेस प्लस डिजीनेस हो रही है लोगों को, साथ में डायरिया, डिहाइड्रेशन, दैट इज़ वेरी कॉमन विद डेल्टा वेरिएंट। प्लस डेल्टा वेरिएंट से पोस्ट कोविड वीकनेस के अंदर रिजॉल्व होने में ऑलमोस्ट कोई 2 to 8 वीक्स लग रहे हैं। अच्छा, डेल्टा वेरिएंट जो आप कह रही है कि उसका ट्रीटमेंट जो है वो डिफरेंट है दूसरे जो कोविड? नो, द ट्रीटमेंट इज़ द सेम, डिपेंड्स कि वो कितना सिवियरिटी उसकी कितनी होती है। अब बहुत सारे लोग हैं जो घर में ही ठीक हो जाते हैं, लाइक नॉर्मल पैनाडोल लेने से, आइजोमैक्स लेने से ठीक हो जाते हैं। कुछ लोग हैं जो हॉस्पिटल में एंड अप करते हैं, यूजली जिनकी अंडरलाइंग कंडीशंस होती हैं लाइक डायबिटीज़, हाइपरटेंशन, में भी हार्ट डिजीज़ होते हैं, वो लोग एंड अप करते हैं। बट उसमें भी बहुत सारे लोग हैं जो ऐसे ही नॉर्मली घर पे ठीक हो जाते हैं विद नॉर्मल मेडिकेशन। लेकिन डिपेंड करता है कि आप किस तरीके से उसको ट्रीट कर रहे हैं। अच्छा डॉक्टर,
आजकल ये I'm sorry, फील ये हो रहा है कि जो कोविड हो जाता है उसके बाद फिर वैक्सीनेशन भी हो गई, लेकिन जो कमज़ोरी महसूस होती है, नींद का आना, सुस्ती पड़ जाना, किसी काम को करने से दिल मतलब नहीं कहता कि यार ये भी काम कर लें, चले बाद में देखेंगे, तो ये क्या कॉमन है या मतलब ये क्या मतलब या... हाँ, और ये मतलब मेडिसिन जो हम लेते हैं जब कोविड का ट्रीटमेंट होता है तो ऑब्वियसली एंटीबायोटिक्स या स्टीरॉइड्स ले रहे होते हैं, तो उसके ही साइड इफ़ेक्ट्स होते हैं जो ये नहीं, देखिए उसके साइड इफ़ेक्ट्स ये नहीं होते। अभी जैसे मैंने बताया कि पोस्ट कोविड वीकनेस होती है, अगर आपको कोविड होता है उसके बाद जो वीकनेस होती है ना, दैट इज़ प्रोलॉन्ग। अगर बंदा उस टाइम पीरियड में मतलब विद इन 14 डेज वो ठीक भी हो जाता है, तो देयर इज़ अ हाई पॉसिबिलिटी कि उसके बाद पोस्ट कोविड उसके सिम्टम्स या तो एग्रीवेट हो जाएं, जिनके एग्रीवेट नहीं होते उनको लेकिन बॉडी एक प्लस कफ वगैरह काफ़ी प्रोलॉन्ग टाइम तक रहता है, बट दैट रिजॉल्व्स विद इन 2 to 8 वीक्स। नहीं, बात ये कि कमज़ोरी बहुत ज़्यादा महसूस होती है। कमज़ोरी दैट इज़ ऑल्सो साइकोलॉजिकल, मतलब एक टाइम पे जाके बंदा ठीक हो जाता है, ही शुड टेक मल्टीविटामिन्स ले, वो कैल्शियम ले, बिकॉज यू नो कोविड आपकी बॉडी को बहुत ज़्यादा वीक कर देता है, तो रिगार्डिंग वीकनेस अगर वो मल्टीविटामिन्स कैल्शियम वगैरह लेता है तो इट विल गेट बेटर। अच्छा, कोविड जो है वो फिजिकल हेल्थ पे तो इफेक्ट कर ही रहा है, लेकिन मेंटल हेल्थ पे भी बहुत इफेक्ट कर रहा है। यस, वो मेंटल हेल्थ पे भी इफेक्ट कर रहा है। जैसे बहुत सारे लोगों को एंग्जाइटी, डिप्रेशन, पीपल आर एंडिंग अप इन हॉस्पिटल्स के बस मुझे समझ नहीं आ रहा मेरे साथ क्या हो रहा है, बस मुझे बहुत घबराहट हो रही है, तो बेसिकली दैट्स एंग्जाइटी, बिकॉज वो एकदम से एक उनका फेयर शुरू होता है और कुछ मतलब पैनिक अटैक्स होते हैं बहुत सारे लोगों को जो कुछ मिनट्स तक लास्ट करते हैं और ठीक हो जाते हैं। अब उसके अंदर ये कि बेसिकली कुछ लोग हैं जिनके फैमिली मेम्बर्स की डेथ हो गई या मे बी उनकी फैमिली में किसी को बहुत ज़्यादा सीवियरिटी पे मतलब हो गया कि वो हॉस्पिटलाइज हो गए, तो वो लोग बहुत ज़्यादा डरते हैं कोविड से कि अगर हमारे फैमिली मेम्बर बाहर गए या हम बाहर लोगों से एक्सपोज हो गए तो हम भी हॉस्पिटल में एंड अप कर सकते हैं, तो उसकी वजह से वो बहुत ज़्यादा परेशान रहते हैं। प्लस लोगों को बस ये होता है घर में बैठ के कि नहीं, अगर हम कहीं बाहर चले गए, लाइक जब दिखा रहे होते हैं कि आप अगर क्राउड्स में चले गए तो आपको जो है कोविड लग जाएगा, अगर आप किसी मतलब क्राउड से मतलब है कि कोई भी वेडिंग का कोई इवेंट हो या कोई भी इवेंट हो, तो उसके अंदर लोगों को बहुत ज़्यादा डर लगता है। प्लस वो बस घर में बैठे बैठे सिर्फ सोचते रहते हैं। भी हो जाता एग्जैक्टली, जब वो लोग क्वारंटाइन कर रहे होते हैं तो तब उन्हें होता है कि हम बिल्कुल ही कमरे में अंदर बंद बैठे हुए हैं, हम किसी से मिल नहीं सकते, पता नहीं हमारे फैमिली मेम्बर्स कैसे होंगे, हमसे किसी को कोविड ना लग जाए, तो वो वाले फैक्टर्स बहुत ज़्यादा कॉमन होते हैं। तो किस तरीके से आप ट्रीट करते हैं? बेसिकली मेंटल हेल्थ इसके लिए जो होते हैं कुछ जो लोग बहुत ज़्यादा अगर उनको डिप्रेशन हो जाए, ठीक है, तो हम उनको साइकोलॉजिस्ट को रेफ़र करते हैं जहाँ पे वो उनकी CBD विच इज़ कॉग्निटिव बिहेवियरल थेरेपी वो करते हैं, जिससे वो आहिस्ता आहिस्ता जाके कुछ बेटर हो जाते हैं। चलें, उम्मीद है कि आस्ते आस्ते कोविड भी ख़त्म होता जाएगा, लेकिन वैक्सीनेशन की जाए तो बेहतर है, और पेशेंट्स को खाना तो लाजमी चाहिए, खाने के लिए तो बहुत सारी चीज़ें, और हमारे पास भी खाने का अच्छा खासा अहतमाम है। अदी नसीम है हमारी शेफ़ हैं, और आज पता नहीं क्या बनाएंगी, आलू प्याज तो नज़र आ रहे हैं मुझे। अदी नसीम अज लिफ्ट ना पी कर आए। गुड मॉर्निंग, अस्सलाम वालेकुम। क्या ठीक है? वीकेंड की गुजरो था? बस ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह। मां ठीक है यार, फर्स्ट क्लास है, शुक्र अल्लाह जो। वीकेंड बस वीकेंड के गुजरी सुठो बिजी। असल में जब मंडे ते ईंदा आहियूं त सब इहो चवंदा आहिनि पर ठीक आहे। मंडे ते असां कोशिश आहे त चऊं 11 बजे प्रोग्राम शुरू कयो, वरी ट्यूसडे ते 10 बजे अॼु सजा जो मशवरो हो कि मंडे ते जेको आहे न 11 लॻे स्टार्ट करणु घुर्जे शो, ऐं ट्यूसडे ते 10 बजे 10 लॻे, ऐं वेडनेसडे थर्सडे फ्राइडे 9 बजे जेको आहे न पोयां थींदे वरी जुमो अची थो वञे, वरी पोइ मंडे वरी मिली वेंदो पाण खे। छा था ठाहियो थी नसीम? अॼु रेशमी चिकन मसाला। रेशमी छो? रेशमी छा मतलब छा आहे ख़ास ॻाल्हि? रेशमी में ख़ासि ॻाल्हि आहे चिकन जंहिंजो जेको नालो हूंदो त हुन में ख़ासि का ॻाल्हि त हूंदी न, नाले में ई ख़ासि ॻाल्हि हूंदी आहे न। ठाहींदो थियो कुकड़ जो बोड़, पोइ नाला तव्हां भले कहिड़ा बि रखो, या फ़र्क़ु आहे? जेको आहे न नालो जेको आहे न रेशमी कुकड़ आहे, यानी कि ये सिर्फ़ असां फीमेल्स खाईंदासीं। तव्हां जी जी, तो मुझे लाइ बैठायो न रेशमी चिकन। हाणे इहो नथी चई सघां।
रेसिपी ॿुधायो थी। रेसिपी ॿुधायां थी। पंहिंजी किचन में सभिनी ॾिसण वारनि खे अस्सलाम वालेकुम। अॼु असां पंहिंजी किचन में रेसिपी जॻाए रेशमी चिकन मसाला, जेको फर्स्ट स्टेप आहे, असां हिन खे पहिरीं चिकन खे मैरिनेट कंदासीं। मैरिनेट करण में लेमन जो जूस आहे, थूम अदरक जो पेस्ट हिकिड़ो टेबल स्पून, हल्दी जो टी स्पून, मिर्चूं ॻाढ़ियूं टी स्पून, कारा मिर्च टी स्पून, 2 चम्मच या 4 चम्मच हिन में ॾही जा मिक्स करे तव्हां हिन खे 13 या 15 मिनट्स रखे छॾियो। हुन खां बाद में असां वटि जेके सीज़निंग हूंदियूं शयूं हूंदियूं जेके उहे तव्हांखे ॿुधायूं था। काजू आहिनि, काजू खे रोस्ट करे पोइ ग्राइंड करे छॾियो। हुन खां बाद में बसरनि खे कटिंग करे, जूलियन कटिंग करियो या मिन्स करियो, जो बि करियो, त हुनखे बिल्कुलु उहो करियो। सावा मिर्च आहिनि, हुन में थूम अदरक जो पेस्ट, सीज़निंग में आहिनि लूणु, ॻाढ़ा मिर्च, हैड, इहे मसाले में आहिनि कमालपट, नंढा फ़ोटा, लौंग, इहे असांजो इहे सभु इंग्रेडिएंट आहिनि। हाणे असां ठाहियूं था इनखे पॉट में ठाहियूं था। त पहिरीं असां ऑयल विझंदासीं, हुन खां बाद में तेज़पत्तो, इहो कमालपट, लौंग, दालचीनी, इहे सभु मिक्स करे हिन में विझंदासीं नंढा फ़ोटा। पोइ थोरो हिनखे 2 या 3 मिंट गरम कंदासीं। पोइ हुन खां बाद में बसर विझंदासीं। बसरनि खे बिल्कुलु असां ब्राउन कोन कंदासीं, बिल्कुलु मतिलबु हल्के में रखंदासीं। पोइ असां विझंदासीं हिन में जेका असांजी चिकन हुई मैरिनेट थियल, उहा विझंदासीं। हुन खां बाद में काजू जो जेको पेस्ट थियल आहे, रोस्टेड करे पेस्ट कंदासीं, उहो विझंदासीं। पोइ हुन खां बाद में मलाई आहे, क्रीम मलाई हुजे घर में ठाहियो त मलाई यूज़ करे सघो था, न आहे त पोइ ॿाहिरियां क्रीम वठी हुन में 4 टेबल स्पून उहो विझी पोइ असां हुनखे पचाईंदासीं। हुन खां बाद में जॾहिं उहो पची वञे, गार्निश कंदासीं सावा धाणा ऐं सावनि मिर्चनि जी। असांजी रेशमी चिकन मसाला रेडी। वाह, ज़बरदस्त। बसि मां बि तयारु आहियां। ऐं जेको आहे न रेशमी चिकन आहे न, बिल्कुलु साइड ते रखिजो, साइड ते। हा, ऐं जेके बि हिते वेठा आहिनि बुरी नज़र रखी वेठा आहिनि रेशमी चिकन पे। डॉक्टर उमैमा का पूछूं था। डॉक्टर उमैमा, आप हमें ये बताएं कि कोविड में अगर किसी को हो जाता है बिलफर्ज, तो कौन सी ऐसी खुराक है जो उसको लाजमी इस्तेमाल करनी चाहिए? सबसे इम्पॉर्टेंट चीज़ है कि वो हेल्दी फूड ले। हेल्दी फूड इंक्लूड्स कि वो गोश्त, चिकन, सूप, दलिया, ये सब चीज़ें ले, प्लस सब्जियां ज़्यादा खाए। जितना वेजिटेबल्स खाएंगे उतना आयरन भी मिलेगा। प्लस दूध ज़रूर पिएं बिकॉज़ इट हैज़ कैल्शियम, तो वो इम्पॉर्टेंट है। प्लस कैल्शियम सप्लीमेंट्स लें, विटामिन डी सप्लीमेंट्स लें, मल्टी विटामिन्स लें, दैट इज़ वेरी इंपॉर्टेंट। खजूर खाएं, जो हमें पता है कि मतलब बहुत हेल्दी होती हैं। जूसेस पिएं, अगर बट ऑब्वियसली सोर थ्रोट है तो जूसेस को अवॉइड करें। अच्छा, यस। मतलब ये चीज़ें तो हो गई। पानी का सुना है आजकल तो नई जो तहकीक आई है कि उसमें तो हार्ट अटैक के चांसेस भी बहुत कम हो जाते हैं। यस, पानी का इंटेक इज़ वेरी इंपॉर्टेंट। हमें एटलीस्ट मतलब 3 लीटर्स टू 4 लीटर्स अ डे पीना चाहिए, बिकॉज़ वो आपकी डिहाइड्रेशन को भी दूर करता है। बिकॉज़ कोविड में डिहाइड्रेशन इज़ वेरी कॉमन, तो वो उसको भी दूर करेगा। प्लस और मतलब आपको जो है हेल्दी रखेगा। प्लस जितना आपका इंटेक होगा वाटर का, उतना ज़्यादा आउटपुट होगा, तो वो आपकी बॉडी से उतना ही ज़्यादा जो भी इन्फेक्शन है उसको सीक्रेट आउट भी करेगा। एग्जैक्टली, पानी का तो अच्छा, थोड़ा सा फिजिकल एक्टिविटी भी होनी चाहिए, क्योंकि खाते हैं मेडिसिन्स और सारा दिन जो है एक ही जगह पर बैठना, तो कितना ज़रूरी है कोई फ़िज़िकल एक्टिविटी? एक्चुअली फ़िज़िकल एक्टिविटी में हम सिर्फ वॉकिंग को रेकमेंड करेंगे, बिकॉज़ कोविड में हम और कोई एक्टिविटी रेकमेंड नहीं कर सकते, बिकॉज़ लोगों को शॉर्टनेस ऑफ ब्रेथ भी हो जाती है अगर कोई ज़्यादा वो इंटेंस वर्कआउट करें उसके अंदर। बट रिगार्डिंग दिस, अब इसमें भी बहुत लोगों को मतलब घर में बैठे बैठे एक डर होता है कि हम वॉक भी रूम में इतने से एरिया में कैसे करें, बिकॉज़ लोगों की मेंटालिटी है कि नहीं, कमरे में तो हम वॉक नहीं कर सकते, हम तो किसी ग्राउंड में जाके या बाहर वॉक करेंगे। तो अब जो उनका डर होता है कि अगर हम बाहर कमरे से निकलेंगे तो किसी और को कोविड लग जाएगा, उस चक्कर में वो रूम से बाहर भी नहीं निकलते, दे जस्ट लाई डाउन या बैठे रहते हैं और बस कोई उनकी एक्टिविटी नहीं होती एक्चुअली, तो उससे उनका फेयर और ज़्यादा बढ़ जाता है।
नहीं, आजकल तो बोरियत ख़त्म हो गई ना, जब से मोबाइल और एंड्रॉइड मोबाइल और ये जो iOS मोबाइल हैं हाथ में। तो पहले तो होता था क्या करेंगे, अब तो कहते अच्छा कोविड, अब मुझे जो जो काम रहते मेरे सुकून से वो अपने स्टेटस लगाता है, फिर शेर व शायरी करेगा, फिर उसको नज़र आएंगे कि मैंने क्या क्या मैंने ज़िंदगी में नहीं किया, उसकी ज़रा तहकीक कर लूँ। और जब पता चलता अरे 14 दिन ख़त्म हो गए। अच्छा, अभी तक जो है काफ़ी सारे लोग जो हैं वो वैक्सीनेशन से खौफज़दा हैं। हम कहते हैं कि उनको साइड इफ़ेक्ट हो सकता है, लगवाते नहीं हैं। Exactly. जाली जो है वो सर्टिफिकेट बना कर बैठे हैं। तो उनके लिए आप क्या कहेंगी कि कितनी ज़रूरी है वैक्सीनेशन, और जो वैक्सीनेशन आ रही है वो वाकई इफ़ेक्टिव है? अच्छा, रिगार्डिंग वैक्सीनेशन ऑब्वियसली इट इज़ इफ़ेक्टिव बिकॉज अभी नेशनली 97% ऑफ पीपल जो अनवैक्सीनेटेड हैं दोज आर हॉस्पिटलाइज्ड। जो वैक्सीनेटेड हैं दे आर नॉट हॉस्पिटलाइज्ड, मतलब उनकी जो इंटेंसिटी होती है वो कम होती है। तो वैक्सीनेशन के रिगार्डिंग मैं ये बोलूँगी कि ऑब्वियसली यू शुड गेट वैक्सीनेटेड बिकॉज़ वो आपको हॉस्पिटल ले जाने से बचाता है। प्लस बहुत सारे लोग बोलते हैं कि अगर हम वैक्सीन लगा लेंगे तो हमारे अंदर कोई चिप इंसर्ट हो जाएगी, या अगर हम वैक्सीन लगा लेंगे तो 2 साल बाद हम मर जाएंगे। ये सारे मिथ्स हैं एक्चुअली। हाँ, दिस इज़ नॉट ट्रू बिकॉज ऐसा होता नहीं है। आप देखें जितने लोगों को अभी वैक्सीनेशन लगी है और उनको उसके बाद जो कोविड हुआ उसके सिम्टम्स बहुत ज़्यादा माइल्ड थे। प्लस हमारे पास ये भी कॉन्सेप्ट है लोगों में कि कोविड तो होना ही है, चाहे आप वैक्सीनेशन करवाएं ना करवाएं। तो ये एक लोगों के माइंड में है ये चीज़। बट जो बहुत, जैसे आप अगर देखें जैसे अनएजुकेटेड जो लोग हैं उनके लिए अभी भी उनके दिमाग में है कि नहीं कोविड तो कुछ नहीं है। अगर उनको वैक्सीन लगाने का भी आप बोलो तो वो कहते हैं नहीं नहीं हमें तो कोविड हो ही नहीं सकता। अगर उनको सिम्टम्स हैं भी वो एक्सेप्ट नहीं करते। हाँ। जो हमारी एडवांस लैब है वहाँ पे हम ये करते हैं फॉर सम पीपल जो एजुकेटेड हैं और वो आके बोलते हैं कि नहीं हम वैक्सीनेशन से पहले हम चेक करवाएं कि हमें कोविड है या नहीं है। अब आपको पता है कि कोविड PCR जो होता है वो उसका रिज़ल्ट आता है विदिन 8 to 12 आवर्स, ठीक है। तो अब उसके लिए एक नई टेस्टिंग टेक्नोलॉजी आई है विच इज़ ID नाउ। इट इज़ द लेटेस्ट मॉलिक्यूलर टेस्टिंग टेक्नोलॉजी। अच्छा। उसमें ये होता है कि हम जो स्वॉब हैं वो नोज से ही लेते हैं, नेज़ल स्वॉब जैसे लेते हैं, बट उसके अंदर विदिन 13 to 15 मिनट्स आपका पॉजिटिव या नेगेटिव रिजल्ट आ जाता है। अच्छा। तो अगर किसी को कोविड है भी तो भी उसको पता चल जाता है, अगर नहीं है तो वो इजीली जो है वैक्सीनेट करके चला जाता है। या इवन जो नॉर्मल लोग भी टेस्टिंग कराने के लिए आ रहे हैं, इंस्टेड ऑफ PCR वी हैव नोटिस्ड कि वो प्रेफर करें कि भाई हमें 13 to 15 मिनट्स में पता चल जाए ताकि हम बाहर भी घूम सकें अगर हमें कोविड नहीं है, इंस्टेड ऑफ वेटिंग फॉर 8 to 12 आवर्स। प्लस इसकी जो सेंसिटिविटी है दैट इज़ 93% और ये 100% स्पेसिफिक है। अच्छा, क्या तो बात है। लोग बहुत सारे लोग ऐसे भी हैं जिनको शक हुआ कि हमें बुखार भी है, थोड़ी बहुत स्मेल भी नहीं आ रही, थोड़ा सा है, कोविड होगा, ठीक है, तो फिर वो कहते हैं कि अच्छा भला होगा, वैसे भी ये मुझे ट्रीटमेंट तो नहीं करनी, तो मैं क्यों ना आइसोलेशन, एक छोटा सा शक दिमाग में रखते कि लाजमी नहीं कि ये कोविड हो, उनको टेस्ट करवा लेना चाहिए, या वो अपने शक में ही ठीक है कि वो लोगों से मिलना जुलना छोड़ दें? नहीं, डेफिनेटली दे शुड गेट टेस्टेड बिकॉज देखें शक में वो मिलना जुलना तो छोड़ देंगे, वो अपने घर पे आइसोलेटेड रहेंगे, बट उनके दिमाग में ये भी होगा कि हो सकता है हमें कोविड नहीं हो। 3-4 दिन बाद उनका दिल करे नहीं हमारे तो सिम्टम्स सही हो गए, बिकॉज आप यूजली कोविड में देखें 3 दिन बाद 4 दिन बाद सही हो जाते हैं। अगर वो बाहर निकल जाए और उसको हो कोविड तो वो तो और लोगों को लगा देगा, उसके लिए तो मसला नहीं है। बट अगर कोई ओल्ड है या जो भी है, अगर उनको इन्फेक्ट किया तो दे कैन इवन एंड अप इन हॉस्पिटल्स, तो ये उनके लिए तो डेंजरस है। सही सुना अदी नसीम, आपने क्या कहा? जी, जो कोविड थे तो उनका बाद में पहिरीं जगह वैक्सीनेशन थियल आहे, उनका बाद में जगह सेकेंड अगर थी वञे तो पोइ केतिरे ॾींहंनि खां बाद में लॻाइणु खपे? अच्छा, सेकंड डोज। अभी इसका जवाब दें, पता नहीं क्या मुझे क्या आप उर्दू में एक्सप्लेन करें। मुझे ये कुछ समझ आया कि अगर आपको कोविड हो जाए तो कितने टाइम बाद वैक्सीन लगा सकते हैं, राइट? जो सेकंड डोज लगा हुआ है, सेकंड ड्यूरिंग कोविड हो जाता है तो सेकंड डोज, ठीक है। अच्छा, फर्स्ट डोज आपने लगा लिया, उसके बाद अगर आपको कोविड डेवलप होता है तो उसके एटलीस्ट 20 to 22 डेज बाद आप
सेकेंड वैक्सीन लगा सकते हैं। आफ्टर मतलब 14 डेज़ आपका एक क्वारंटाइन पीरियड होगा, उसके बाद जब 22 डेज़ पूरे होते हैं फिर आप वैक्सीन लगा सकते हैं। थैंक यू। अच्छा, समझ गई जिसको ना आप? कोविड हो जाता है तो कितना टाइम उसको क्वारंटाइन होना चाहिए? एटलीस्ट 14 डेज़। अच्छा, यानी कि 14 डेज हम उस वक्त काउंट करेंगे जब उसका ट्रीटमेंट हो गया है? या फ्रॉम द स्टार्ट ऑफ सिम्टम्स, जैसे ही उसको फॉर एग्जांपल आज मुझे बुखार आना शुरू हो गया तो इट्स माय फर्स्ट डे कि मैं आज अपने सिम्टम्स से काउंट करूँगी 14 डेज़। बहुत सारे लोग जो ज़्यादा डर रहे होते हैं वो फिर कहते हैं कि नहीं सिम्टम्स पता नहीं हमें कब से आ गए, तो जिस दिन से वो पॉजिटिव आते हैं फिर वो उस दिन से काउंट करते हैं अपने 14 क्योंकि डेज़। जब बाद में हम PCR टेस्ट करवाने जाते हैं तो 14 डेज में नेगेटिव नहीं आता है जल्दी, पॉजिटिव नेगेटिव आने में टाइम लगता है। तो अगर पॉजिटिव भी हो टेस्ट तो भी आप यस अगर आपका कोविड पॉजिटिव भी है फॉर एग्जांपल आफ्टर 14 डेज़ तो आप आराम से बाहर जा सकते हो बिकॉज सिम्टम्स डिसअपेयर हो जाते हैं सारे, और वो इन्फेक्टिविटी पीरियड जो होता है जिससे लोगों को लग सकता है वो पीरियड ख़त्म हो जाता है। अच्छा। ज़्यादा प्रेफरेबल होता है कि अगर लोग मतलब उनको फिर भी कोई सिम्टम अगर है तो वो वापस अपना एंटीबॉडी टेस्ट करा लें। अच्छा, जैसे हमारी लैब है एडवांस लैब, वो घर पे भी सारी टेस्टिंग सर्विसेज देती है, लाइक फॉर द एंटीबॉडी टेस्ट, ऑल द ब्लड टेस्ट, इवन पोर्टेबल एक्सरे, और अभी हमारी एक बस भी पूरी प्रिपेयर हुई है जिसके अंदर अल्ट्रासाउंड, एक्सरे, सब कुछ उसके अंदर है कि हम आराम से जाके लोगों के घर पे टेस्टिंग कर सकते हैं जो लोग बाहर नहीं आ सकते या डर रहे होते हैं बाहर आने से। अभी अगर आप देखें तो जैसे जो नॉर्मल इन्फेक्शियस डिजीज़ेज़ हैं लाइक HIV, TB, मलेरिया, बहुत सारे लोग हैं जिनको मलेरिया हो गया, TB हो गया, डेंगू हो गया, सही है, बट वो लोग बहुत ज़्यादा डर रहे हैं हॉस्पिटल्स में जाने से जस्ट बिकॉज ऑफ द फेयर कि नहीं हम हॉस्पिटल में जाएंगे तो हमें कोविड लग जाएगा, हमारी इम्यूनिटी ऑलरेडी वीक है। बट लोग ये नहीं रियलाइज़ कर रहे कि सिर्फ कोविड ही सब कुछ नहीं है। कोविड तो अभी आया है ना, बट ये सारे डिजीज़ेज़ ये भी तो लाइफ थ्रेटनिंग डिजीज़ेज़ हैं। अगर डेंगू हो जाए, डेंगू अगर सीवियर होता है, आपको पता होगा कि अभी कितनी डेथ्स हुई थी डेंगू से। कम हो जाते हैं और सारी चीज़ें होती। अच्छा, एक चीज़ मैं आपसे पूछना चाह रहा था, रिश्तेदारों में या अजीज़ व क़ारिब में या मोहल्ले में या दोस्ती यारी में कोविड हो गया, उन बंदे की डेथ हो गई, जब उनकी डेड बॉडी आती है तो फिर रोना धोना, लपकना झपकना, सारी चीज़ें, अल्लाह माफ़ी करे, वो ज़िंदगी भर का वो जुदाई होती है ज़िंदगी भर की। तो क्या उसकी बॉडी में वो रहता है और उसकी बॉडी से लग सकता है दूसरों को? देखिए, जब कोविड से डेथ होती है, ठीक है, फॉर एग्जांपल अब इट डिपेंड्स कि बंदे को कोविड था, ठीक है, इनिशियली लाइक फर्स्ट डे के बाद 14 डेज़ तक वो हॉस्पिटल में रहा है, हॉस्पिटलाइज था या घर पे था, व्हाटएवर। अगर 14 डेज़ उसके गुजर गए हैं, जो इन्फेक्टिविटी पीरियड ख़त्म हो गया, पोस्ट कोविड अगर डेथ हो रही है तो फिर किसी को नहीं लग सकता उसकी बॉडी से, बिकॉज इन्फेक्टिविटी पीरियड ख़त्म हो जाता है। बट येस, अगर इनिशियल 2 to 3 डेज़ में है तो ऑब्वियसली बॉडी से एकदम से कोई भी चीज़ ख़त्म नहीं होती, इट टेक्स टाइम। और आपको पता है डेथ होती है तो हम ज़्यादा बॉडी को रखते भी नहीं है। उनको मतलब हम जल्दी से जल्दी करते हैं कि हम उनको कब्रिस्तान ले जाएं। तो उसमें ये होता है कि अवॉइड करना चाहिए अगर फर्स्ट इनिशियल 2 to 3 डेज़ हैं कि आप बॉडी को ज़्यादा टच करें, और वैसे भी जनरली हमें नहीं टच करना चाहिए बॉडी को। बट लोग ये कि वो लोग ये बात नहीं समझते। इवन हॉस्पिटल्स में लोग शीशे वगैरह तोड़ना शुरू कर देते हैं कि कैसे आप हमें हमारी बॉडी को हाथ नहीं लगाने दे रहे या ले जाने नहीं दे रहे, जब इनिशियली मना कर रहे थे कि नहीं आप मतलब बॉडी को खुद भी नहीं लेके जा सकते, जब हॉस्पिटल्स वाले ही उनको लेके जा रहे थे। हाँ। अच्छा, अब थोड़ी सी उसमें रिलैक्सेशन हो गई। पहले तो वो प्रॉपर PPEs होनी चाहिए, फिर उनको प्लास्टिक की शॉपर में रैप करके और फिर उसकी बॉडी को उतारा जाता था, लेकिन अब फिर वो नॉर्मल रूटीन में आ गई चीज़ें कि जिस तरह से नॉर्मल तदफीन होती रही। अच्छा, अब वैक्सीनेशन के बाद अब क्या सिचुएशन है, कितना रेशो है पेशेंट का, बढ़े हैं पेशेंट या कम हो रहे हैं? अच्छा, वैक्सीनेशन के बाद ये है कि वैक्सीनेशन के बाद जो पेशेंट की जो सिवियरिटी है वो बहुत ज़्यादा डिक्रीज़ हो गई है, बिकॉज़ जो लोग मैंने अभी जैसे बताया नेशनली 97% जो अनवैक्सीनेटेड हैं, ठीक है, वो हॉस्पिटलाइज्ड हैं, बट जो वैक्सीनेटेड हैं उनको बहुत माइल्ड सिम्टम्स हो रहे हैं। तो ऑब्वियसली इट्स डिक्रीजिंग, बट अभी भी बहुत सारी हमारी मेजॉरिटी है जो अभी अनवैक्सीनेटेड है।
अभी रिसेंटली लास्ट 2 डेज़ में पूरे पाकिस्तान में टोटल 1.22 मिलियन केसेस जो हैं वो अभी तक टोटल हुए हैं, जिसमें से 27,206 डेथ्स हुई हैं। तो ऑब्वियसली इट्स ऑब्वियस कि वो आधे से ज़्यादा लोग तो अनवैक्सीनेटेड होंगे, बिकॉज़ मेरे सामने पढ़े लिखे इतने सारे लोग आते हैं कि नहीं बस आप वैक्सीन किसी तरह ज़ाया कर दें, हमें वैक्सीन नहीं लगवानी। तो अभी तक लोगों के माइंड में ये वाला डर है वैक्सीन से कि नहीं वैक्सीन से कुछ हो जाएगा, सिंस चाइना वैक्सीन भेज रही है। सही। तो ये कौन अर्बन एरिया से हैं या रूरल से हैं? बोथ। अच्छा। एक को टारगेट नहीं कर सकते। यस, जो बिल्कुल लोअर क्लास है वो तो अगेंस्ट है टोटली वैक्सीनेशन के। हाँ, लोग मजबूरी में अब लगवा रहे हैं, बिकॉज़ जो ऑफिसेज में काम कर रहे हैं, घरों में काम कर रहे हैं, वो लोग खुद उनको काम नहीं करने दे रहे कि जब तक वैक्सीनेशन नहीं कराओगे नहीं आ सकते, तो वो चलें, एक मजबूरी है। बट अभी भी मेजॉरिटी ऐसे लोग हैं जिन्होंने ऐसी फेक वैक्सीनेशन कार्ड्स बनवा लिए या वैक्सीन नहीं लगवाई किसी तरह कुछ ना कुछ करके। यू नो हाउ मतलब पाकिस्तान का सिस्टम ऐसे भी हैं है जिन्होंने फर्स्ट डोज लगवा के और सेकंड डोज नहीं लगवाई है। एग्जैक्टली, बिल्कुल वो भूल गए, उन्होंने कहा बस अब लगवा लिए, खत्म हो गया, कुछ नहीं होता, बस सही है। हालांकि बहुत ख़तरनाक है और प्रॉपर जो वैक्सीनेशन है इंटरनेशनल लेवल पे बड़े बड़े लीडरान, साइंसदान हों, ब्यूरोक्रेट्स हों, टेक्नोक्रेट्स हों, बड़ी बड़ी लोग जो भी हैं, प्रोफेसर्स हों या जिनका ताल्लुक मेडिकल से है, डॉक्टर्स हों, उन सब लोगों ने ये वैक्सीनेशन लगवाई है और दोनों डोजेस कंप्लीट किए हैं अपने। अब तो दुनिया बूस्टर की तरफ जा रही है कि भाई बूस्टर भी हो ताकि कुछ इस तरह से हो तो फिर वो भी कवर हो जाए। लेकिन हम पता नहीं क्यों डर रहे हैं और अभी भी ये कह रहे हैं कि नहीं पता नहीं क्या हो जाएगा, ये होगा वो होगा। अच्छा, ये सिर्फ थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ में ये सोच है, बाहर की ममालिक में ये इस तरह की सोच बहुत कम है, बहुत कम है। वहाँ पे भी है लेकिन बहुत कम है ये सोच। बाहर एक्चुअली अवेयरनेस भी बहुत ज़्यादा है। अगर आप यहाँ देखें कंपैरेटिवली इतनी अवेयरनेस नहीं है। हमें यहाँ पे मास कैंपेन्स करनी चाहिए लोगों के लिए, उनको कोविड के बारे में बताने के लिए। यहाँ पे इतनी कम अवेयरनेस होने की वजह से आप देखें जो बिल्कुल वो जो बस्ती वाले जो सारे लोग होते हैं उनको तो पता भी नहीं है कि कोविड क्या है और वैक्सीन क्या है। उनको तो कोविड के सिम्टम्स भी आते हैं घर में ही, बस वो ठीक भी हो जाते हैं बिकॉज उनकी इम्यूनिटी इतनी स्ट्रॉन्ग होती है कि वो इतनी गंदगी में ऑलरेडी रह रहे होते हैं, उनको नज़ला बुखार किसी चीज़ से फ़र्क नहीं पड़ता। इन दी एंड जब वो हॉस्पिटल्स में एंड अप करते हैं, यूजली इन गवर्नमेंट हॉस्पिटल्स, हमने ये चीज़ बहुत ऑब्जर्व की है कि जब वो हॉस्पिटल्स में जाते हैं उनको कोविड होता है, बट इन दी एंड जब उनकी डेथ होती है तो वो कहते हैं इस हॉस्पिटल में नहीं जाना, कोविड की वैक्सीन लगा देते हैं और मार देते हैं। दे डोंट रियलाइज कि उनको ऑलरेडी कोविड था और वो मतलब इस हालत में हॉस्पिटल में। बिल्कुल सही बात की आपने, बिल्कुल सही। अच्छा डॉक्टर मेमा, हमें ये बताएं कि बच्चों का रेशो क्या है, कितने बच्चे इफेक्टिव हुए हैं यहाँ से? सेंस अभी जो डेल्टा वेरिएंट आया है, पहले इतने ज़्यादा नहीं हो रहे थे, पर डेल्टा वेरिएंट से कोई अप्रॉक्सीमेट 40 to 50% बच्चों के अंदर भी हो रहा है। अच्छा, तो फिर वो उनकी सीवियरिटी इसीलिए अभी देखें अभी तक इतनी सीवियरिटी नहीं है बच्चों में, कोविड हो रहा है, बट आप देखें कि अभी जो 15 to 18 ईयर्स के लिए स्कूल गोइंग लोगों के लिए अभी फाइज़र के जो वो हैं वो खुल गए हैं स्लॉट्स। वो इसीलिए खुले हैं बिकॉज बच्चों के अंदर भी अब कोविड है तो हमें उनको भी प्रोटेक्ट करना है। तो एंड फाइज़र बहुत अच्छी वैक्सीन है, तो ऑब्वियसली वो लगाने के बाद उसकी जो अगर उनको उसके बाद कोविड होता भी है तो उसकी सीवियरिटी बहुत कम होती है। लेकिन बच्चों में ये चीज़ बढ़ना ये तो बहुत मतलब और बच्चों को क्वारंटाइन करना भी बहुत मुश्किल होता है। इट इज़ वेरी डिफिकल्ट, बच्चों को क्वारंटाइन करना बहुत मुश्किल होता है। अच्छा, शुरू में जब गवर्नमेंट ने थोड़ी सख्ती की थी तो लाइन लगी हुई थी वैक्सीनेशन सेंटर्स पे, अब जो है वो लाइन नज़र नहीं आती बिल्कुल है। भी अब लाइंस नहीं है बिकॉज एक तो ये भी रीज़न है कि बहुत सारे लोग वैक्सीनेटेड हैं, जिन्हें वैक्सीन मतलब लगवानी थी उन्होंने लगवा लिया। अब जिनको नहीं लगवानी ना तो वो बस लगवाएंगे ही नहीं, या वो वेट करेंगे कि और कोई चीज़ हो तो फिर हम जाके लगवाएं। बिकॉज इनिशियली ये थ्रेट दिया था कि भाई फ़ोन बंद कर देंगे, तो उनको डर लग रहा था कि मतलब हमें वैक्सीन लगवा लेनी चाहिए, बट वो भी सिर्फ एक थ्रेट था,
तो अब क्योंकि फ़ोन्स भी बंद नहीं हो रहे, हाँ तो थोड़ा बस फ़ोन बंद हो तो फिर पता चलेगा। बहुत सारे लोगों ने फ़ोन सिम्स की वजह से ही इसीलिए वो लाइन ही एक्चुअली जिस दिन ये नोटिफिकेशन आई थी उसके सेकंड डे सारी लाइंस लग गई थी, वरना लोग नहीं कि थे। सैलरी नहीं मिलेगी, सिम बंद हो जाएगी। सैलरी का भी खैर उधार ले लेंगे, but phone बॉस is को very मदद कर लेंगे, लेकिन ये सिम बंद हो जाएगी तो फिर मेरा क्या होगा। बहुत शुक्रिया डॉक्टर, बहुत अच्छी बातें Thank आपने you so बताई और बहुत अच्छा लगा हमें आपसे मुलाकात करके। आपने बहुत अवेयरनेस दी और मुझे उम्मीद है कि जो जिसने ये प्रोग्राम देखा और जिसने अभी तक वैक्सीनेशन नहीं करवाई है तो वो जल्द ही वैक्सीनेशन फौरन भजन हींअर डुकन भजन सहकन ऐं उते इंजेक्शन हाणे तो रश भी ना है छो तो एतिरा वधीक वैक्सीनेशन सेंटर्स खुली विया आहिनि। वैक्सीनेशन सेंटर्स थी आहिनि ऐं काफ़ी माण्हुनि खे वैक्सीनेशन लॻी बि चुकी आहे। अॼु ॾाढा ज़बरदस्त महिमान असां वटि मौजूदु आहिनि। हूअं बि चवंदा आहिनि त उमिरि ऐं तजुर्बे जो को बि शॉर्टकट नथो थिए ऐं असां जेके अॼु महिमान आहिनि उन वटि माशाअल्लाह बहितरीनु तजुर्बात ऐं अॼु पाण ॻाल्हाईंदासीं हीअ जेका डिप्लोमेट्स जी लाइफ हूंदी आहे इहा कीअं हूंदी आहे, कॾहिं कहिड़े मुल्क कॾहिं कहिड़े मुल्क, किथे ॿार कॾहिं ॻोठ कॾहिं कंहिं हिकिड़े मुल्क में एडजस्ट थी विया, ॿिए मुल्क में पोस्टिंग थी त या त ॿार वञण लाइ तयारु न हूंदा आहिनि या पंहिंजी दिलि न चवंदी अथनि या मजबूरी हूंदी आहे, कीअं इहे गॾिजी रहंदा आहिनि पंहिंजी फैमिली सां, मुल्क जे लाइ बि सोचींदा आहिनि, पंहिंजी फैमिली जे लाइ बि सोचींदा आहिनि, चैलेंजिस खे बि मोड़ींदा आहिनि, पर अहिड़े सोफिस्टिकेटेड तरीक़े सां शयुनि खे डील कंदा आहिनि जो तॾहिं चवंदा आहिनि डिप्लोमेटिक पॉलिसीज़ जेके हुजनि से ज़बरदस्त हुजनि। सो अॼु असां वटि ॿ डिप्लोमेटिक असांजा दोस्त असांजा भाउर मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जो तमामु पुराणो दोस्त आहियां। जॾहिं उन्हनि जी पोस्टिंग हूंदी हुई तॾहिं बि मुंहिंजो वञणु वास्तो थींदो रहियो ऐं उन खां बाद में बि असांजा मुअज़िज़ महिमान आहिनि साईं ज़फ़रुल्ला शेख साहिबु ऐं साईं अमानुल्ला लाड़क साहिबु असांजा महिमान आहिनि। पाण सफ़ीर रहिया आहिनि, पाण काउंसिल जनरल रहिया आहिनि मुल्कनि में। असां कचहरी करे साईं अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। कीअं आहियो शेख साहिबु? आफ्टर लॉन्ग टाइम पोइ मुलाक़ात थिए तव्हां सां। काफ़ी वक़्त खां पोइ मुलाक़ात पई थिए। हा ऐं तव्हां जेको ज़िक्र कयो आहे डिप्लोमेटिक लाइफ जो, हा फुल ऑफ चैलेंजिस, फुल ऑफ चैलेंजिस ऐं खाना बदोशी वारी ज़िंदगी आहे। ऐं उहो बि मज़ेदार अथनि। तव्हां जेकर नसीब वारा आहे त सुठा मुल्क मिलनि था त कुझु न कुझु कंफर्टेबल लाइफ आहे, न त लैंग्वेजिस, ॿारनि जी एजुकेशन, रहण सहणी, सोशल जेके नॉर्म्स आहिनि सॼा हर जाइ ते चैलेंज ई चैलेंज आहे। सो पंहिंजो पाण खे उन में सॼो अंदरि एब्ज़ॉर्ब करिणो थो पए त ॿियो वरी जॉब तंहिंखां सवाइ आहे, तव्हांखे पाण ख़बर आहे ॾुखिया माण्हू सुठा माण्हू सही था। मूंखे अमानुल्ला लाड़क साहिब जा उहे टहक अॼु ॾींहं ताईं यादि आहिनि जॾहिं ऑफिस में वियासीं ऐं फ़ोन ते ॻाल्हायूं पिया त जी लवली दुबई में रहिया पिया हुते। साईं जो दुबई जो पीरियड ॾाढो शानदार रहियो। साईं लाड़क साहिबु कीअं आहियो? ठीकु आहियो? भलीकार साईं, थैंक यू वेरी मच। काफ़ी अरसे खां पोइ तव्हां सां हिन चैनल ते मुलाक़ात थी थिए ऐं मुबारकबाद ॾींदुमि जो हीअ तव्हां नई चैनल ते आया आहियो ऐं टाइम्स न्यूज़, हा इनखे मुबारकबाद ॾींदुसि एडमिनिस्ट्रेशन खे, मालिकनि खे जो हिकिड़ो इज़ाफ़ो थियो आहे हिन चैनल में। उमेद त अञा ॿ टे ॿियूं बि ईंदियूं। कुझु असांखे खपे प्रोजेक्शन सिंधियुनि खे ऐं जीअं जीअं माण्हुनि खे ख़बर पवंदी ॻाल्हाईंदासीं वधीक पतो पवंदो। सो अलाह जो शुक्र आहे, फस्ट क्लास रिटायर्ड लाइफ, कोई टेंशन कोन, कोई परेशानी कोन। आई फुल ऑल ऑब्लिगेशंस, नो रिग्रेट्स इन द लाइफ। इन करे इफ यू कीप योर हैंड्स क्लीन यू आर सेफ एंड साउंड। ऐं थींदो आहे ॾाढो मुश्किल कमु आहे साईं। पोस्टिंग में फ़ाइदे खां वधीक नुक़सानु थींदो आहे। अच्छा, नुक़सानु इन करे थींदो आहे, हिकु त जंहिं जाइ ते तव्हां वेठा आहियो, हाणे तव्हां स्टूडियो पंहिंजो डेकोरेट करे वेठा आहियो न, जॾहिं इनखे तव्हां उखेड़ींदव न शयुनि खे त तकलीफ़ थींदव। त असां बि जेको बि कुझु जमा कंदा आहियूं, क्रिस्टल वॉल, ॿियूं शयूं, डेकोरेशन पीसिस, इन्हनि खे ॾिसी ख़ुशि थींदा आहियूं। ॿियो कमाई बमाई कुझु बि कोन अथव फॉरेन ऑफिस में। सो जॾहिं वरी ॿियनि जे घरनि में वेंदा आहियूं, इतफ़ाक़ सां जनरल्स जे घर में, जजिस जे घर में, ॿियनि घरनि में ॾिसी पोइ चवंदासीं यार छो फॉरेन सर्विस जॉइन कईसीं, इन खां सुठो हुयो सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिस। बहरहाल इहो चवंदा आहिनि माण्हू त साईं कीअं फलाणे मुल्क में तव्हांजो वक़्तु गुज़रियो। एक्चुअली वक़्तु हर जाइ ते साॻियो ई हूंदो आहे। इट डिपेंड्स ऑन यू।
तव्हांजो मिज़ाज कहिड़ो आहे, तव्हां कहिड़ी नेचर जा आहियो, तव्हांजी पसंदि नापसंदी छा आहे। 3 उसूल मां शुरू में ई ठाहे छॾिया हुया जॾहिं फॉरेन सर्विस जॉइन कई ऐं मुंहिंजी फर्स्ट पोस्टिंग थी। नंबर 1 टू कीप अवे फ्रॉम पाकिस्तान कम्यूनिटी, छाकाणि जो पाकिस्तान कम्यूनिटी ॾाढा डिटेक्टिव अथव ऐं उन्हनि खे इहा वधीक ॻणती हूंदी आहे त अॼु हिन छा कयो, फर्स्ट सेक्रेटरी या काउंसिल जनरल या एम्बेसडर, या पोइ प्राइवेसी मेंटेन रखी पंहिंजी। मां पंहिंजी प्राइवेसी मेंटेन कई। ओनली आई कैन फाइंड माई फैमिली, ॿुधायां थो कयो हुते त घणो, पर कन्फाइंड टू फैमिली लाइफ। विंडो शॉपिंग निकिरी वेंदा हुआसीं गॾिजी, घुमी फिरी खाई पी शॉपिंग करे ईंदा हुआसीं। पर साॻी कम्यूनिटी जा मूं कम वधि में वधि कया। मां चयो ऑफिस में एवरीबडी इज़ वेलकम, मां पंहिंजो दरवाज़ो खोले रखंदो हुउसि। कहिड़ा कहिड़ा मुल्क सर तव्हां रहियो हुते? हा, पहिरीं पोस्टिंग मुंहिंजी थी रोम में, इटली में। रोम इज़ ब्यूटिफुल एंड रोम वॉज नॉट बिल्ट इन 1 डे। ॾाढियूं ख़ूबसूरत जायूं आहिनि, माण्हू उतां जा जेके आहिनि असां सां उन्हनि जी नेचर मिलंदी रहे थी पई, हू खुला ढुला ॾाढा फन लविंग पीपल आहिनि ऐं एक्सकर्शन ते, छुटियुनि ते, बीचिस ते, हर जॻह ते वञणु पसंदि कंदा आहिनि। टूरिज़म में ॾाढा शौक़ीन आहिनि, सो इन जे करे मूंखे ॾाढो मज़ो आयो। पर ॿार ॾाढो कर्ज़ कंदा आहिनि त अबू तव्हां पहिरीं पोस्टिंग रोम छो वरिती, काश इहा लास्ट वठो आहे। वॾा हुजूं हा, ॾिसी था सघूं हा भई तव्हां उतां जो फूड जेको आहे न साईं स्पेशलिटी आहे। तव्हांखे तजुब लॻंदो, रोम जेका आहे या इटली खणी चइजे, उनजो सभ खां वधीक अर्निंग टूरिज़म में थींदी हुई ऐं घणा अमेरिकन्स ऐं जैपनीज़ उहे टूरिस्ट ईंदा, उन्हनि जो थोरो परचेजिंग पावर वधीक आहे बजाए ॿियनि मुल्कनि जे। सो ॾाढनि महांगनि दुकाननि ते वेंदा हुआ, महांगनि होटलनि में रहंदा हुआ ऐं पूरी रोम जो इंच ॾिसंदा हुआ। सो बिकॉज़ उते कंफर्टेबल ॾाढियूं आहिनि, होटल्स तमामु घणा आहिनि। रोम जे अलावा ॿियो किथे किथे पोस्टिंग थी? जी 5 जॻहियुनि ते मुंहिंजी पोस्टिंग थी आहे। पर साईं पुछो न पहिरीं पोस्टिंग जो, तो पहिरीं पोस्टिंग रोम हुई। रोम इज़ नोन फॉर बीचिस, फॉर फूड, फॉर टूरिज़म। अल्दो ऑटोमोबाइल इंडस्ट्री दुनिया में मशहूरु आहे, जेके बि फेरारी वेंटले कारियूं ठहनि थियूं सभु रोम में आहिनि ऐं ॾाढा माण्हू महिनती आहिनि, महिनत करणी थी पवे। ऐं जॾहिं माण्हू हुननि जो कोई ॿाहिरि कमाइण लाइ वञे थो, जीअं हिते पाकिस्तान में सी ऑफ करणु ईंदा आहिनि न हुन जा मिट माइट, उते बि एयरपोर्ट ते इहा ई सीन हूंदी अथव जेका पाकिस्तान में हूंदी आहे। सो दे आर फन लविंग पीपल, दे आर लवली पीपल। हा, ऐं टॉलरेंस में ॾाढी आहे, दे एक्सेप्ट एनी फॉरेन नेशनल्स, दे आर नॉट माइज़र आर कंज़र्वेटिव लाइक फ्रेंच, जर्मन, ब्रिटिशर्स। उहे थोरा भॼंदा आहिनि एशियंस खां, बट दे डोंट माइंड। असां जहिड़ा लॻंदा आहिनि। शेख साहब तव्हांजी पोस्टिंग किथे रही पहिरीं? साईं मां शुरूआत कई टोक्यो खां। तव्हां त जापानीज़ शुरू में बि तव्हां जापानीज़? 7 साल मूं जापान में रहियुसि। आई वॉज ऑलमोस्ट हाफ जापानीज़। 3 साल मूं ॿोली सिखी, पोइ 4 साल वरी पोइ असांजे सिस्टम में जाते ॿोली सिखंदा त उते जो पोस्टिंग ॾींदा आहिनि। पर जैपनीज़ वॉज ओनली स्पोकन इन जापान। त पोइ लकली उते ई मां टोक्यो में 7 साल उते रहियुसि। उते टोक्यो त सभिनी खे ख़बर आहे, आई कांट डिस्क्राइब द लाइफ स्टाइल। दुनिया जो तमामु वॾो सुहिणो शहर हो। सुहिणो शहर, जापान जा ॿिया बि ॾाढा हुया, ॾाढो महांगो तमामु घणो हुयो। ऐं उन खां अलावा ॿोली बि दुनिया जी मुश्किल में मुश्किल ॿोली हुई। ऐं जापानीज़ उहा ॿोली आहे जंहिंमें 3 स्क्रिप्ट्स यूज़ थींदा आहिनि। हिकिड़ो आहे जंहिंखे चवंदा आहिनि खांजी। खांजी माना चाइनीज़ कैरेक्टर्स तव्हां ॾिठा हूंदा जेके सिंबॉलिक हूंदा आहिनि। उहे छो जो इहो बुद्धिस्ट कल्चर हो सॼो, हिस्ट्री में कोन थो वञा। हुननि 2000 खांजी सिलेक्ट कया ऐं उहे पंहिंजे लैंग्वेज में हुननि विधो, पुराणे ज़माने खां वठी। ॿी वरी हुई त हीरा गाना। हुनजो ख़वातीन जेके हुयूं उन जेके खांजी खे थोरो गतरा गतरा करे हेॾे होॾे करे टुकर ठाहे, उहा हिकिड़ी
में स्क्रिप्ट ठाही। टी वरी स्क्रिप्ट उहा ठाही जंहिंमें सिर्फ़ु फॉरेन नेम्स जी आहिनि, जंहिंमें असांखे रेडियो उनखे चवंदा आहियूं राजियो, मुंहिंजो नालो आहे ज़फ़र, उहो चवंदा ज़फ़रू, हा, त अहिड़े नमूने त लिखी आहे हुनजी अल्फाज़, उनखे चवंदा आहिनि कथाखाना, तेरे बी, टेलीविज़न खे तेरे बी। त हाणे उन्हनि में उहा अलॻि ठाहियूं, थोरी 3 स्क्रिप्ट्स मिला के ऐं हिकु लैंग्वेज ठहंदी आहे। एॾी ॾुखी आहे जो सच पुछो त मां लिखत वारी जेकी आहे उहा त 3 सालनि में अधु खंडु पूरी कई। अच्छा, ॻाल्हाइण लाइ त ख़ैर उहे कई, लिखण बि अचे थो तव्हांखे जापानीज़? अधु खंडु वधीक। अच्छा, अख़बार पढ़ी वेंदो हुउसि, उन में बि कुझु कैरेक्टर्स अहिड़ा हूंदा जो कोन ईंदा हुआ, कैरेक्टर्स ॾाढा ॾुखिया आहिनि चाइनीज़ कैरेक्टर्स। सो दिस इज़ द ओनली लैंग्वेज इन द वर्ल्ड विच यूज़िस 3 स्क्रिप्ट्स एट अ टाइम। ऐं पोइ हुन में जेको ॻाल्हि कबो, जंहिं मिसाल ॻाल्हि आहे त तव्हां किथे वेठो, किथे तव्हां रहंदा आहियो, वेयर डू यू लिव। हाणे इन में असांजी अंग्रेजी त हिकु ई रोमनाइज़्ड आहे, उर्दू में सिंधी में ईअं ई आहे हुते, हुन जा वरी डिफरेंट इहे ॿोलियूं हुन में अची वेंदियूं। हा, त उन में कॾहिं ईंदे त अहिड़ी तरह जा हुए त हू ॾुखी हुई, ॿोली ॾुखी, उन खां पोइ खाधो ॾाढो ख़राबु हो। सॼा सची ॻाल्हि आहे त शुरू में कची मच्छी खाइणी पई, सुशी, रॉ सुशी, उन खां पोइ साशिमी, उन खां पोइ तेम्पुरा, उनखे जेके खाधा हुया शाबू शाबू, सुकियाकी, उन घणा ई खाधा आहिनि। सुबुह शुरू में त पेट में सूरु पवंदो ॾाढो, पोइ हाणे जिते फंक्शन्स में वञो सभ खां पहिरियों वेठा इहा मिलंदी आहे कची मच्छी ऐं इहो अवॉइड त कंदो हुयुसि, पर पोइ खाइणी पवंदी, उनखे डिप करे हिन जी हिकिड़ी सॉस हूंदी, पोइ वरी आहिस्ता आहिस्ता यूज़ टू थी वियासीं। फैमिली शुरू में लैंग्वेज जे दौरान कोन हुई, सॼो लैंग्वेज पीरियड जॾहिं असां कंदा आहियूं त हुन ॿोलीअ जी ओवर कोन्हे, फैमिली जी इजाज़त न आहे। त उहो आज़ादी जो टाइम हुयो 3 साल, उन खां पोइ मज़ेदार दौर हो साईं, पोइ जो आज़ादी ख़तम थी, जॾहिं मानी खाईंदा हूंदा तॾहिं त फैमिली यादि ईंदी हुई। मां ईअं कयो त उन्हनि ॾींहंनि में जॾहिं अकेलो हूंदो हुउसि त घर ते पचाइणु सिखियासीं। पोइ कॾहिं ॿोड़ सड़ी वञे, कॾहिं भिंडियूं सड़ी वञनि, उहो मिलंदो त हुयो सभु कुझु न, पर सड़ियल बि ॿोड़ खाई वेंदो हुओ, चवंदो न मां पचायो आहे। आज़ादी त आहे। 3 सालनि खां पोइ मूं वारी घर वारा आई, पर उन में अनफॉर्चुनेटली ईअं त मुंहिंजे घर वारे चयो त हिन मां हुन में केरु रहंदो, न को मूंसां को ॻाल्हाइण वारो आहे, न कम्यूनिटी वारो आहे, मां बि दुआ घुरां पई त वञे ऑनेस्टली स्पीकिंग। त उहा बि पोइ ईअं शटल कंदी, 6 महीने आई, वरी 4 महीना हेॾे, वरी 5 महीना होॾे, वरी 6 महीना। मां चयो भोतार जॾहिं तोखे वणे अचु वञ, टिकट ई अथई, जेको तूं अच। दोस्त वोस्त ठहिया तव्हांजा हुते? सभु दोस्त हाणे जापान खां जल्दी जल्दी मुल्क ॿुधाए वञा, उन खां पोइ मां बांग्लादेश 3 साल। ठीकु आहे, त आमी बंगले भाषा बोलते पारी, मां माना बंगाली सिखी 6 महीना पूरी। उन खां पोइ मां जद्दा वियुसि, 4 साल हुते रहियुसि, वरी थोरी घणी अरेबिक सिखियासीं, हुते बि तमामु वॾो तजुर्बो थियो। वरी पोइ ईअं रोटेशन में पाकिस्तान आयुसि, हिते मां डिप्टी चीफ ऑफ प्रोटोकॉलिस्ट कराची में कैंप ऑफिस रहंदी आहे। उन खां पोइ मां 4 साल कुवैत हली वियुसि, वरी अरबनि जी दुनिया में वियुसि। वरी कुवैत खां पोइ मां हिकिड़ो कोर्स थींदो आहे 19 खां 20 ग्रेड में जॾहिं अचो आहे, नीपा जो कोर्स थींदो हो हिते, वरी उहो कयो। मां 20 ग्रेड में अची वियुसि, पोइ मूंखे कॉन्सल जनरल कयूं जर्मनी, फ्रैंकफर्ट, दुनिया ई बि उते सॼो यूरोप घुमियासीं। बाबा लंच किथे था कयूं, हल बाबा पेरिस में था लंच कयूं, शॉपिंग मुंहिंजी घर वारी करे बाबा हॉलैंड में थी कयां। उहे 3-3 कलाकनि ते हूंदा सभई, फ्रैंकफर्ट विच हुयो, उहो ॾाढो घुमियासीं, उते ॾाढो मज़ो आयो। सॼो यूरोप हेॾे होॾे बाय रोड वेंदासीं, रोड भला, रहण बि जस्ट लाइक अ पैराडाइज़। उन खां पोइ जॾहिं मां सफ़ीर थियुसि त मूंखे ॿिए हुननि फिटी कयो सूडान में। मां कोन पियो वञा, मुंहिंजी घर वारी चयो ॻाल्हि ॿुध, क्लाइमेक्स तव्हांजी जेकी कैरियर जी आहे उहा सफ़ारत आहे, सफ़ीर न थींदे कॉन्सल जनरल केसि रहंदे, हाणे सॼो ॾिठो बि आहे, हल त पोइ मां चयोमांसि ॻाल्हि ॿुध, हिते वेंदी आहे त उते हिते 6 महीना रहंदी आहे, उते 3 महीना रहंदी, मिटी मिटी आहे सूडान में त साईं वरी 4-4 धूड़ सॼी जेको आहे फलाणो हेॾो। पोइ चई त मां तोसां हलंदुसि, तूं हल। साईं जर्मनी खां वियासीं, जॾहिं पहिरें ॾींहुं सूडान में लथासीं त साईं उन ॾींहुं आंधी मिटीअ जो तूफ़ान ईंदो हिते, सॼो ॾिसण में का शइ न पई अचे। एयरपोर्ट ते चीफ ऑफ प्रोटोकॉल वठणु आयोसीं, त उन खां पोइ मां चयोमांसि ॾिस भटारी, मुंहं में धूड़ पई न, मां चयो मूंखे वठी आई हिते, वठी आई आहियां, हाणे मां अॻिते सफ़ारत कीअं कंदुसि। मां बसि 3 महीना रहंदी मां, पोइ घर ॿार ॾाढा वॾा नौकर, इहे नौकराणियूं ऐं बसि ॾाढा, उते वरी सस्ताए पई तमामु घणी, ऐं अलाउंस बि ॾाढा, हार्डशिप प्लेस हुई, अलाउंस बि ॾाढा मिलंदा, पैसा बि चङा मिलंदा।
सो हाणे उन ज़माने में 90 जे ज़माने में मिल मिलाए कोई $7-8,000 थी वेंदा महीने जा, असां लाइ काफ़ी हुया त कंफर्टेबल लिविंग ई ॾाढी। उते पोइ 3 ॿियनि मुल्कनि जो मां सफ़ीर बि हुयुसि, उन में चाड, कॉन्गो, सेंट्रल अफ्रीकन रिपब्लिक, 4 मुल्कनि जो मां हुयुसि। पोइ वरी हिते मां फॉरेन ऑफिस में डायरेक्टर जनरल थियुसि। आख़िरी मुंहिंजी पोस्टिंग हुई अलजज़ाइर, टिबक्टू जे भरिसां। ख़ूबसूरत हो, ज़बरदस्त नज़र उहो टिबक्टू इहो थियो त अलजज़ाइर में जेको आहे उते जॾहिं वियासीं त माली ऐं मोरिटानिया 2 मुल्क मूं वटि हुया। माली में वियासीं, उते वरी छा आहे त एक्रीडेटेशन हूंदी आहे, पैसा बि कुझु मिलंदा आहिनि, उतां मिलंदा आहिनि, छो जो सॼी अफ्रीका में सभु सफ़ीर त नथा रखी सघनि न। त माली जो कैपिटल हो बमाको, कारा उते हुया। उते वियासीं, जेको आहे अलजज़ाइर में सभु अच्छा बर्बर क़ौम आहे, ॾाढी सुहिणी क़ौम माशाल्लाह। ऐं उनजी हिस्ट्री तव्हां ॾिसो, उनमें फ्रेंच जेको आहे उनखे 150 साल रूल कयो, ॾाढा ज़ुल्म कया उन्हनि। जॾहिं 62 में हिनजी इंडिपेंडेंस आई, वॉर ऑफ इंडिपेंडेंस। इन में कोन था वञो डिटेल्स में। बिन बला जेको हुयो उनजो बाबा हुयो। ऐं असांजी इज़त इन करे जो 58 में जॾहिं गवर्नमेंट इन एक्साइल पंहिंजो अल्जीरिया वारनि ठाही ड्यूरिंग देयर इंडिपेंडेंस मूवमेंट जेकी हुई, पाकिस्तान वॉज द फर्स्ट कंट्री टू रिकॉग्नाइज़। उन असांजी ॾाढी इज़त कंदा हुआ। बिन बला हो जॾहिं वियो हूंदो, ख़ैर पोइ उते बमाको में वरी वियासीं, प्रेसिडेंट सां मिलियुसि। उन खां पोइ वरी गिफ्टूं वग़ैरह ॾिनसि, मां बि गिफ्ट खणी वियुसि। कारपेट नॉर्मली ॾींदासीं सदर खे। उते वरी पोइ मुंहिंजी घरवारी चयो त हीअं कर, खुसा खणी था हलूं, खुसा जेके लेडीज़ जा थींदा आहिनि, उहे रंगीन ॿिया आहिनि, लेदर जा ठहियल आहिनि। बड़े मां चयो 20 सेंट आहिनि बाबा, इहो चई न खणी हुन लाइ तमामु खणा आहिनि। 8-10 खणी वियासीं। उहा फर्स्ट लेडी हुई, उनखे वरी वारे वाइफ खुसा ॾिना उते साईं। हाणे सॼो जेको आहे सॼो थियो। मूंखे उतां कॉल वॉल जॾहिं ख़तमु कई, पोइ वरी घुमाईंदा बि आहिनि। त पोइ हिकिड़ो जेको तव्हां नालो खयों त चयोसीं तव्हांखे हिकिड़ो नंढड़ो शहर था घुमायूं। मूंखे हेलीकॉप्टर ते वठी विया, ऐं मुंहिंजी वाइफ त कोन हली। चई हाणे तूं वञे ॾे, हिननि मां फाथी आहीं, अची तो हाणे होटल मां चङी आहे। त उहो लथासीं त टिबक्टू। वरी मां चयो टिबक्टू त बचपन में ई कंदा हुआसीं, त असांखे चिड़ाईंदा त तोखे टिबक्टू न मोकिलियो। मां चयो छा आहे हिते? चई हिते हिकिड़ो पाकिस्तानी NGO बि आहे जेको डॉक्टर कदीर ख़ान थो हलाए, ऐं हीअ शहर ॾाढो उनजे करे पाकिस्तान जी इंट्रोडक्शन हिते तमामु घणो आहे। वियासीं, बसि उहो सेरेमनी जेकी थींदी आहे अफ्रीकन टाइप जी, उहो सॼी कयूं। रिसेप्शन मिलियो वॾो क़िस्म जो, उहो घुमियासीं। उन खां मोटी आयासीं त कॉल आई पंहिंजो प्रेसिडेंट हाउस मां, त फर्स्ट लेडी चए थी त असांखे इहो खुसा वधीक खपनि, ॾाढा सुठा आहिनि। त मां चवांसि भला ॿुधायो केतिरा खपनि? चई 4-5 कंटेनर खपनि। कंटेनर को लखो थो थी वेंदा। चई न जेके पैसा हूंदा उहो तव्हांखे ॾींदासीं, ऐं पंहिंजो उहो तव्हांखे मोकिलींदासीं। ख़ैर मूं अरेंज करे ॾिना हुननि खे, कुझु जेतिरा थी सघिया। 5 कंटेनर त कोन, कराची में खोड़ हिते बाज़ारनि में पिया हूंदा, जेके त सभु ॾियो। पोइ बहरहाल हाणे उहो हुते पोइ वरी वेंदोसि त हुन वीचारे मूंखे चयो त तव्हांखे का खपे बाली जी का शइ। बाली में हिकिड़ी बमाको में जेकी शइ दुनिया में मां ॾिठी, हुन में मैडम इहा हुई त लेडीज़ ऐं जेंट्स जे कॉटन जी ड्रेसिस ऐं क्वालिटी अॼु ताईं किथे न ॾिठी आहे। माली में बमाको में साईं जर्मन मशीन्स में, छो जो कॉटन जेकी आहे A क्लास जी थींदी आहे, हुनजो स्टेपल वॾो आहे बमाको में, माली में। ऐं उते हुन कॉटन जी जर्मन मशीन्स जे कपिड़ो जेको ठाहिनि था, शदायद मां तव्हांखे ॿुधाए कोन सघां, वंडरफुल कॉटन जेको आहे हुनजा। मूंखे जेका वठणा हुया उहे वरितासीं हिते, दोस्तनि वोस्तनि लाइ वठी आयासीं। इहे कुझु टिपिकल शयूं हुयूं। बाक़ी तव्हां पुछो दोस्त तव्हां ठाहिया? तव्हां नूर बस असांखे जॉइन करे मेहताबा भलीकार, ख़ुशि आहियो? गुड मॉर्निंग, तव्हां ठीकु आहियो? ऐं अदी नसीम पंहिंजी रेसिपी सां जारी आहे, रेशमी चिकन सां। लाड़क साहब खां पोइ, लाड़क साहब तव्हां कहिड़ी ॿोली सिखी? शेख साहब जैपनीज़, इटालियन तव्हांखे फुल अचे? हा। अच्छा, ॿारनि बि सिखी। ॿार वेंदा इटालियन स्कूल में। अच्छा। पोइ जनरल ज़ियाल हक़ उते विज़िट ते आयो, चई उन माण्हुनि शिकायत कई त ॾाढा महांगा स्कूल न, हिते पाकिस्तानी स्कूल खोलियो। मूंखे चई इज़ इट, आई वॉज चार्ज डी अफेयर। 1 साल पूरो मां उते एक्टिंग एम्बेसडर हुयुसि, छाकाणि जो एम्बेसडर रिटायर करे वियो त उनखे मां रिप्लेस कयो। त इहो मूंखे सुठो एक्सपोजर मिलियो उतां जे प्रेसिडेंट, उतां जे मिनिस्टर सां ऐं फॉरेन ऑफिस सां कॉन्टेक्ट में। ऐं ॿियो उते FAO जो हेडक्वार्टर आहे। FAO मीन्स फूड एंड एग्रीकल्चर
ऑर्गेनाइजेशन या UN जो हिकिड़ो पार्ट आहे, उते घणियूं इहे थींदियूं आहिनि, एक्टिविटीज़ थींदियूं आहिनि। ऐं साल में कम से कम 3 मीटिंग्स थींदियूं आहिनि जिते असांजा फूड मिनिस्टर्स ईंदा हुया। सभ खां पहिरें जेको फूड मिनिस्टर आयो हुयो जंजवा साहबु आयो हुयो, एडमिरल जंजवा। उन खां पोइ फ़खर साहबु जेको स्पीकर भी बाद में रहियो, पूरो नालो यादि नथो अचे। उन खां पोइ वरी जी फ़खर इमाम, उहो बि स्पीकर हुयो, उहो बि फूड मिनिस्टर थियो पोइ बाद में। उन खां पोइ वरी जमाली साहबु आयो। अच्छा, जमाली साहब सां मुंहिंजा ज़फ़रुल्लाह ख़ान जमाली ॾाढा पुराणा तालुकात हुया। जॾहिं वज़ीर हूंदो हुयो अॻ में, सो सुबुह जो मीटिंग अटेंड कंदा हुआसीं, मंझंदि जो उनखे होटल में छॾींदोमांसि, 2 कलाक रेस्ट कंदो हुयो, पोइ चवंदो शाम जो अचिजांइ त रोम घुमूं। पोइ मर्सिडीज़ गाॾी हूंदी हुई, नओं मां बि सिखी वियासीं। रस्ता घटि ईंदा हुया, पर मिड़ई अलाह जे आसरे ते निकिरी पवंदा। तॾहिं वरी इहा अधी गूगल बि कान्हे न साईं, न जेका ॿुधाए रस्ता हेॾे पहुचो, हाणे वञिणो आहे, हाणे हिते बीहो, आधी गूगल हाणे आई आहे। हाणे आई आहे, न ॾुखियो हुयो ॾाढो। अच्छा, मूं हिकिड़ो लफ़्ज़ यादि करे छॾियो हुयो। असांजी जेका एम्बेसी हुई उहा लोकेटेड हुई लुंगो तेवरे। लुंगो मीन्स लॉन्ग, तेवरे रिवर, उहो नालो मूंखे यादि हुयो। उन खां पोइ ॿियो लफ़्ज़ यादि हुयो देले आर्मी, यानी आर्मी हेडक्वार्टर। त जॾहिं बि भुलिजी पवंदो हुअमि त पुछंदोमांसि सिनोरे लुंगो तेवरे देले आर्मी 22 22 नंबर असांजी एम हुई। पोइ उहो चवंदा रहंदा, मिड़ई थोरो घणो सम्झी वेंदो हुओ। पोइ चवंदो लाड़क तूं बि हिते हाली त 2 लफ़्ज़ सिखिया आहिनि, जंहिंजे करे पहुचाईंदो होटल में। इहे 2 लफ़्ज़ न ईंदा हुजनि हा त जेकर रुलाए मारे हा। जीअं असां थाईलैंड में वेंदा हुआसीं, न को हुननि खे अंग्रेज़ी अचे, पोइ मां त हुन सां सराइकी ॻाल्हाईंदो हुउसि। अच्छा, अंग्रेज़ी में कोन था सम्झनि, पोइ मूंखे मज़ो अचे, हो पंहिंजी थाई ॿोली ॻाल्हाइनि, मां हेॾा सराइकी में हिते को आख्यात में कोई खपे पियो न, हो पंहिंजी थाई में शुरू ॻाल्हायूं, वरी बिशारनि ते। जमाली साहब खे पहिरीं राति ते डिनर ते इनवाइट कयोसीं असां। बाय द वे, मुंहिंजी वाइफ ॾाढी सुठी कुक आहे, माशाल्लाह। हा, ॾाढो सुठो फूड वग़ैरह कंदी आहे। पोइ हुनखे जो इहो चिकन कढ़ाई वग़ैरह, मटन कढ़ाई वग़ैरह खाराईंदे, अदी हीउ तव्हां ठाहियो आहे? मां चयो अदा, हुन चयोसि अदा अहिड़ो मिलंदो बाज़ारि में? पास्ता पिज़्ज़ा इहे त जाम मिलंदा। को कॉन्सिडेंस रहियो आसपास जी पोस्टिंग में या किथे साईं? शेख साहब तव्हांजो अमानत सां न साईं, इंटरेक्शन न रहियो। इंटरेक्शन न रहियो, मुख़्तलिफ़ जाइनि ते हुयासीं, मुख़्तलिफ़ वक़्तनि में हुयासीं। सो राति जी मानी मूं वटि खाईंदो हुयो जमाली साहब, माशाल्लाह। तव्हांजे घर जी मानी। दुबई जो वक़्तु कीअं गुज़रियो साईं तव्हांजो? साईं, दुबई जो ॾाढो सुठो वक़्तु गुज़रियो, ॾाढी ॾुखी पोस्टिंग अथव दुबई जी। अच्छा, उन रोम खां पोइ मां वियोसि लिबिया। लिबिया में टोटल पॉपुलेशन पाकिस्तान जी हुई 700,000। 700,000। भुट्टे साहब जे ज़माने में 7 लख। भुट्टे साहब जे ज़माने में सभिनी माण्हुनि खे पासपोर्ट मिलिया ऐं कर्नल कदाफ़ी सां ॻाल्हाए हुए, हुननि इंस्ट्रक्शन ॾिना हुयो त कोई बि पाकिस्तानी अचे त उन्हनि खे वीज़ा ॾियो। ऐं पाकिस्तानी जेके बि विया, जेके बि ग़लति कमु उन्हनि खे लिबियन खे ख़राबु कयूं, उहे असांजा पाकिस्तानी हुया। बेईमानी करण में, चीटिंग में। ऐं जॾहिं हेॾे ईंदा हुया, हिकिड़ो तओ ठाहे ईंदा हुआ सोन जो, मथो कारो रंग ॾींदा त पचाइण जे लाइ आहे। टूथपेस्ट जे हिन ख़ाली हुन में इहो गोल्ड भरे ईंदा हुया। त उहो बि ईअं ई कंदा आहिनि कस्टम वारा, पूरी हुन पेस्ट खे हेठि हारे छॾींदा हुया। ऐं कमु चोर यकदमि वॾो थियणु चाहींदा हुया ऐं उहे लेबर्स ठाहियूं जहिड़ो करनि, त फौरन कोई बि उते जहिड़ो कंदो हुयो न लिबिया में, फर्स्ट फ्लाइट ते डिपोर्ट करे। बेंगाज़ी में कॉन्सुलेट हुई न? हा, कॉन्सुलेट बेंगाज़ी में हुई। मां लिबिया खां पोइ सर मां कौंसल हुयुसि हुते बेंगाज़ी में, इंडिपेंडेंट हुयुसि। लिबिया जेका ट्रिपली हुई न, उते एम्बेसडर हूंदो हुयो। सर कॉल आहे असां वटि तव्हांजे लाइ, कॉल वठूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। बिल्कुलु ठीकु, केरु साईं? पंहिंजो तारुफ़ कराइजो।
जी चांडियो साहब छा चवंदव? तव्हांजा माशाल्लाह मौजूद महिमान वेठा आहिनि। इलेक्शन कमीशन जेको इतराज़ वारा आहिनि बायोमेट्रिक सिस्टम इलेक्शन करण सां, छा तव्हांजे मौजूद महिमान खां इहो पुछणु चाहींदुसि, ॿाहिरि जे मुल्कनि में रही आया आहिनि उते जो बायोमेट्रिक सिस्टम हलनि पिया, छा इन में को धांधली थी सघे थी? पर जेतिरे क़दुरु असीं सम्झूं था त इलेक्शन कमीशन जो पैसो बंदि पियो थिए उनजे करे इन ते इतराज़ थी करे। ठीकु साईं, तव्हांजो सवाल अची वियो, तव्हांजो सवाल अची वियो। जी जी साईं, वरी महिरबानी चांडियो साहब, वरी महिरबानी। साईं सवाल इहो त हाणे हुकूमत सोचे पई त बायोमेट्रिक ते इलेक्शन कराइजे ऐं इलेक्ट्रॉनिक मशीन्स ते कराइजे। तव्हां मुल्कनि में रहिया हुते बायोमेट्रिक ते इलेक्शन्स थींदी, इलेक्ट्रॉनिक ते ऐं इलेक्ट्रॉनिक वोटिंग? माई नॉलेज जज मां टोकियो में रहियो आहियां, ॿियनि मुल्कनि में किथे बि बायोमेट्रिक वारो सिस्टम असां कोन ॾिठो। इवन जेको लास्ट ताईं अमेरिका में थियो उन ते बि केतिरा सवाल उथिया, रशिया कयो आहे, ही कयो आहे, पुराणे ज़माने में थिया हले थो, कंट्रोवर्सी हले थी। 75 खां वेंदे जी 2008 ताईं एतिरनि मुल्कनि में जेके मार्च किया उते मूं कोन ॾिठो त मशीन जे थ्रू। हा हा, किथे कंट्रोवर्शियल आहे, बायोमेट्रिक जो कल्चर ई कोन हुयो, कंट्रोवर्शियल रही आहे। मुमताज़ मेहता भा तव्हां वटि ब्रेकिंग न्यूज़ अपडेट आहे? बिल्कुलु न्यूज़ अपडेट ॾेई वठूं। नज़रीन ख़बर मां असां शेयर कंदासीं कराचीअ मां एहतिसाब अदालत कराची में असां जेके उन जे हवाले सां केस जी ॿुधणी थी आहे। स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज दुरानी अॼोकी इन ॿुधणी दौरान अदालत में पेश थियो आहे। शाहिद जेके आहिनि इन केस में उन्हनि जा बयान अॼु जेके आहिनि कलमबंद कया वेंदा। कराचीअ जी एहतिसाब अदालत में आमदनी खां वधीक असासा केस जेको आहे उनजी ॿुधणी थी आहे। स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज दुरानी अदालत में पेश थियो आहे। एहतिसाब अदालत में अॼोकी ॿुधणी दौरान इन केस में शाहिदनि जा बयान कलमबंद कया वेंदा। हिकु ॿी ख़बर बि असां सां शेयर कंदासीं। मिठियाणी शरीफ़ मां जिते लिगारी बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो थियो आहे। झेड़े जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतिजाज बि कयो वियो आहे। जुडो रोड ते शामियाना लॻाए धरणो हयो वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं उनड़ धुर जे जवाबदारनि घरनि ते हमिलो करे 10 खां वधीक माण्हुनि खे ज़ख़्मी करे छॾियो हुयो। इन वाक़े ख़िलाफ़ लिगारी बिरादरी पारां अॼु एहतिजाज कयो पियो वञे। पंगरियो पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बदिरां खेनि तहफ़ुज़ फ़राहम करे रही आहे। मुज़ाहिरीन पारां इंसाफ़ करण जो मुतालबो कयो पियो वञे। जी नाज़रीन ताज़ा तरीन अपडेट असां सां शेयर कई। अपडेट रखंदा था अचो असांखे। ऐं साईं लाड़क साहब ऐं शेख साहब जूं ॻाल्हियूं ॿुधूं पिया, पाण महसूसु थियूं पिया फॉरेन लाइफ कीअं रहंदी आहे। तव्हांखे हुयो शौक़ु ॿाहिरि रहण जो किथे? मूंखे बिल्कुलु बि न आहे, घुमण फिरण जो आहे, पर इहो आहे की रहण जे लिहाज़ सां पाकिस्तान ज़बरदस्त आहे। अच्छा, लिबिया जी इहा ॻाल्हि आहे साईं? जी साईं। जो माण्हू ॾाढा फ्रस्ट्रेट हूंदा हुया उतां जा? हा, उतां जा माण्हू फ्रस्ट्रेट हूंदा हुया। कर्नल कदाफ़ी जो नालो न खणंदा। इंटेलिजेंस उन्हनि जी तमामु ॾाढी तेज़ हूंदी। पीउ पुट ते एतबार न कंदो, पुटु पंहिंजे ज़ाल ते एतबार न कंदो, ज़ाल पंहिंजे नुंहं ते न कंदी एतबार। यानी एॾो मिसट्रस्ट हुयो हुते। कोई बि नालो खणे न उहो इंटेलिजेंस में पहुची वियो, उन माण्हू जो पूरो ख़ानदान ख़तमु कंदा। 2 छोकिरा अमेरिका मां पढ़ी आया हुया ऐं थोरो मॉडरेट हुया, ओपनली ॻाल्हाईंदा हुया। त उन्हनि जो पतो पियो न, उन्हनि खे यूनिवर्सिटी में पोल्स खड़ा करे सिधा करे उन्हनि में रसियूं ॿधी उन्हनि ते फांसी ॾेई छॾियो हुन त तव्हां माण्हुनि खे ख़राबु था कयो। लॻियल हुयूं माण्हुनि खे शयूं। हा, लिबिया खां पोइ वरी मां वापसि आयुसि पाकिस्तान में, छाकाणि जो 2 पोस्टिंग्स गॾु कयूं। उते वरी मां डिप्टी चीफ ऑफ प्रोटोकॉल लॻुसि। उन में वरी मज़ा घुमण फिरण जा, हर विज़िट ते ॿाहिरि वेंदा हुआसीं, ॾाढी सुठी शॉपिंग करे ईंदा हुआसीं, मुल्क बि घुमी ईंदा हुआसीं। अच्छा, मां तव्हांखे ॿुधायां, मां जेका डिप्लोमेसी सिखी न, या मुंहिंजो जेको डिप्लोमेसी में उस्ताद आहे या बॉस आहे, उहो आहे ज़ुल्फ़कार अली भुट्टो। हिकिड़ो मिनट कॉल आहे असां वटि, पोइ इन ते अचूं। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। केरु आहे कॉल ते? गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। केरु अदी? नालो ॿुधायो। जी, ऐं फरा बलोच ॻाल्हायां पई दादू मां। फराज़ दादू मां तव्हांजे शहर मां कॉल आहे। जी अदी कुझु चवंदा तव्हां?
बिल्कुलु अदा सुजाब जी ऐं तमामु वॾी फैन आहियां असांजे दादू जी शान आहे अदा वरी महिरबानी अदी तव्हांखे हमेशह सलामत रखे वालेकुम महिरबानी तव्हांजी जी ॿियो शेख साहब सां हिकिड़ो सवाल करणु चाहींदमि जी जी सर तव्हांजो रूस या मलेशिया जे हवाले सां पंहिंजो तजुर्बो शेयर कंदा मलेशिया में मुंहिंजी पोस्टिंग त कोन रही आहे पर मां उते वेंदो रहंदो हुउसि कंहिं हिकु दफ़ो कॉन्फ्रेंस में अटेंड कयो शहर जो पोइ मूंखे एॾी नॉलेज कान्हे मलेशिया जी पर हाणे छो डिप्लोमेट आहियां ऐं कंट्रीज़ जी नॉलेज आहे रशिया जी नॉलेज मूंखे घटि आहे पर हाणे जनरल नॉलेज में त आहे पर रही जेके रहण जी जेके जेकॾहिं सुवाल तव्हां पुछंदो त मूंखे स्पेसिफिक एक्सपीरियंस ॿिन्ही मुल्कनि जो रहण जो कोन्हे बाक़ी हाणे जनरली इंफॉर्मेशन आहे हाणे जापान में मां 6 साल रहियो आहियां त ॿुधाए सघूं था त छा आहे कीअं आहे हुनजी पर हाणे इहे लाइ अदी मां कोन ॿिन्ही मुल्कनि में रहियो आहियां ॿियो को सवाल हुजे दी चलो वॾी महिरबानी मूंखे ॾाढी ख़ुशी थी दादू शहर मां तव्हां कॉल कई ऐं दादू यादि अची वियो तव्हांखे दादू मां दादू जी गूगल अर्थ ते को थींदो आहे न ईअं मुंहिंजे ज़हन में हिकदमि मां ईअं दादू वटि बीठसि दादू ऐं दादू में त जादू आहे दादू वारनि सभिनी माण्हुनि में जादू आहे सही दादू में जादू आहे शेख साहब को झेड़ो झटो को फॾो को मतिलबु अहिड़ी यादि तलख़ यादि तव्हांजो हाणे यार अलाह करे बसि पोस्टिंग वञे त जान छुटे शेख साहब झेड़े में मज़ो बि हूंदो आहे हा हा ऐं हिकिड़ा हूंदा आहिनि मुल्की सभु तरह जूं ॻाल्हियूं जीअं असांजा पर हिकिड़ो पंहिंजा ज़ाती तौर ते मिठाण जा शौक़ीन हूंदा आहिनि पर मिठाण घणो खाई करे अॻिते थकिजी पवंदो आहे माण्हू बीमार बि थी पवंदो आहे त मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त जेकॾहिं हर शइ ॾाढी स्मूथ मिले न पोइ कुझु ईअं थींदो आहे जापान जी मां ॻाल्हि कयां बैडमिंटन में जापान में झेड़ो मां कोन ॾिठो अच्छा इन करे हुनजी अहिड़ी का ट्रेनिंग थियल हुई ऐं जैपनीज़ जेके ऑफिस में बि कमु कंदा हुआ उनखे पहिरीं यानी इहा ई सिख्या ॾिनी वेंदी त पाण में गुस्सो न कयो गुस्से खे मारियो सही गुस्से खे मारणु सेखारियो पोइ मां जनरली ॾिठो हुते त गुस्सो हुनखे तमामु घटि ईंदो हाणे विचारे ॻाल्हि उहो गुस्से वारो केरु न इंसानु आहियूं पोइ बाक़ी हुननि जो एॾो ज़ब्तु हो हुननि में जेके इंसान आहे ऐं हद खां वधीक असां गुस्सो घणो कंदा त मूंखे यादि आहे हिकिड़े अपार्टमेंट में मां रहंदो हुउसि त उते महिल अकेलो हुयुसि त राति जो 10 बजे खां पोइ रोअण जो आवाज़ु ईंदो हो माई जे मां चयो रोए थी मां पियानो वेठो थो वॼायां होॾां म्यूज़िक मथे हूअ लॻी पई आहे हेॾां हीअ लॻी पई आहे मां उते केर टेकर खे दाह ॾिनी मां चयो मां अकेलो हिते रहां थो ट्रिपल थकियो हारो अचां थो पियो डिफ्रेशन करे थोरो म्यूज़िक लॻायां त मथो ॿी म्यूज़िक शुरू थी थिए वञे रोअण जो माईअ जो आवाज़ु आहे या त पोइ मां लॾियां या हूअ लॾे या तव्हां तदारक कयो इहा सची ॻाल्हि थो ॿुधायां ॿिए ॾींहुं सुबुह जो हिकिड़ो मर्द ऐं हिकिड़ी ज़ाइफ़ा घर ते वॼायूं प्लेट में खणी अचो जैपनीज़ में जेको इंट्रोडक्शन जो तरीक़ो आहे उन में नंढड़ो तौलियो जेको असां हथु साफ़ु करण जो खंडु थोरो फ्रूट जूं 2-3 टॉफ़ियूं ऐं जैपनीज़ मिठाई हिकिड़ी थींदी आहे उहो तारीफ़ कराईंदा आहिनि त असांजो नालो हे आहे असां 4th फ्लोर ते था रहूं ऐं असांजो हे आहे फलाणो जेको आहे चई तव्हां असांजे ख़िलाफ़ु कंप्लेंट कई आहे सो तव्हां अंदरि अचो त मां ॻाल्हायां अचणु ॾियो मां अचो चई हीअ मुंहिंजी ज़ाल आहे हाणे जापानी त मां पूरी ॻाल्हाईंदो हुउसि ऐं हीअ राति जो हिन जो रोअण जी आवाज़ तव्हां कयो मां चयो पर मूंखे डिस्टर्ब पियो करे मां त तव्हांखे सुञाणा कोन्हे को ज़ाती का ॻाल्हि कान्हे पर मूंखे डिस्टर्बेंस थिए पई चई हक़ीक़त में छा थींदो आहे त मां शराब पीअंदो आहियां जॾहिं त मां नशे में हूंदो आहियां पोइ मां हिनखे मारींदो आहियां मारींदो आहियां त हीअ थोरो रोईंदी आहे छो त जापान में राति जो विञंदा आहिनि ॾींहं जो सॼो ॾींहुं कमु कंदा आहिनि पोइ उते हुनजो विञण जो तरीक़ो अजीब आहे पोइ ज़ाल घणो करे विञाईंदी आहे उते ज़ालुनि जी ख़िदमत जेकी आहे तमामु ॾाढी आहे हुनजे कल्चर में यानी हिकिड़ो मुड़ुसु हूंदो जेकॾहिं ज़ाल सॾु कंदो मिसाल ॻाल्हि हाणे मुड़ुसु आहे जेकॾहिं ज़ाल खे चए थो घुमाए माना छड़के सां अरे ॿुध किथे ॿुधा साईं अचो हेॾे त हूअ छा चवंदी हखामी समा अचां थी मुंहिंजा ख़ुदा यानी हुननि जी लैंग्वेज में सॉफ्टनेस आहे मां स्कूल में मुंहिंजी मास्तराणी सभु औरतूं हूंदियूं पोइ मूंखे चिड़ाईंदा त भेण तुंहिंजो तूं छोकिरियुनि वारो तुंहिंजो आवाज़ु छो आहे सॉफ्टनेस छो आहे तूं त मर्द पूरो आहीं कोन्हे तोखे त खड़को ई कोन्हे त खड़के जो मक़सदु आहे त हुनजी लैंग्वेज में फ़र्क़ु हूंदो औरतुनि जी लैंग्वेज अलॻि ॿारनि जी अलॻि मर्दनि जी अलॻि त पोइ चयोसीं असां माफ़ी वठणु आहियूं ऐं मूंखे हुन मर्द चयो चईं त आईंदा मां हीअं कंदुसि त मां चयो पोइ मां छॾे थो वञा तव्हांखे चईं न मां हीअं तो कयां शराब पीअणु छॾे ॾींदुसि छो शराब न पीअंदुसि त पोइ मां हिन खे कोन मारींदुसि उन ॾींहं खां वठी
उहो सिलसिलो बंदि थी वियो। उते केतिरियूं शादियूं कंदा आहिनि मर्द? शादी हिकु हिकिड़ी कंदा आहिनि? असांजे रुगो पंहिंजो आहे इजाज़त आहे, 2-3 जेके शादियूं आहिनि ॿियनि किथे बि लीगली बि अलाउ न आहे। साईं लाड़क साहिबु तव्हांजी दिलि चयो किथे भला शादी करे वठां, भला मौक़ो आहे, ॿियो मुल्क आहे, ख़बर न पवंदनि भला कॾहिं ज़रूरत ई न पई। सही। अच्छा इन ॻाल्हि ते हिकिड़ी ॿुधायां ॻाल्हि, जी जी इटालियन जेके आहिनि ॾाढियूं सोफिस्टिकेटेड मायूं आहिनि, ऐं यूरोप में अगरि तव्हांखे फैशन ॾिसणो हुजे न लेडीज़ जो, दैट विल बी इन रोम, पूरे इटली में, पूरे इटली में राइट फ्रॉम शूट हेयर बैंड मैचिंग। फ्रांस जो लैब ते मशहूर है। नो आई टेल यू द डिफरेंस। अच्छा जेसि ताईं तव्हां सां लड़की छोकिरी मिलंदी, हथु मिलाईंदव, उनखे किस बि कंदव, ऐं साईं पोइ शुरू थी वेंदा। उहो ॻाल्हाइणा आहिनि तमामु घणा माण्हू, ॻाल्हाईंदा हथु हीअं हीअं हलंदो रहंदो, हमेशह आदत आहे उन्हनि जी उहा। त उन्हनि जी जेसि ताईं तव्हां तारीफ़ न कंदव, बेलीसिमो कि बेलो, व्हाट अ नाइस लेडी, त पोइ ॾाढी ख़ुशि थींदी, न त तव्हांखे गारियूं ॾींदी दिलि में। अच्छा छोकिरियुनि जी तारीफ़ करणु ज़रूरी आहे। हिन वक़्त दुनिया में हिकिड़ी नेचर रखी थी, तारीफ़ न कई थिए। ॾाढी ख़ूबसूरती आहे ऐं ॾाढियूं सोफिस्टिकेटेड मायूं आहिनि, ऐं ॾाढा बीचिस आहिनि, ॾाढो बीचिस ते वेंदियूं आहिनि, ऐं हर घर में प्राइवेटली उते न्यूड बीचिस तमामु घणा आहिनि। हा उते तमामु घणा न्यूड बीचिस, ऐं माण्हू वेंदा आहिनि। बार्सिलोना वारे पासे त वरी माण्हू घणा वेंदा आहिनि, उन पासे में थोरो वधीक डिफरेंट आहे थोरो। हे वरी यूरोप में ओवरऑल जनरली ही एरिया डिफरेंट आहे, जिते माण्हुनि जा घर हूंदा आहिनि उते प्राइवेट हिते न्यूड बीच ऐं प्राइवेट बीचिस हूंदा आहिनि। अच्छा जनरल ज़िया जी तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव रोम जी, जॾहिं जनरल ज़िया टेक ओवर कयो हुयो, उन ज़माने में सभिनी यूरोपियन मुल्कनि फ़ैसिलो कयो त जनरल ज़िया जे हुकूमत खे बि रिकग्नाइज़ न कंदासीं ऐं हिन खे इनवाइट न कंदासीं। अच्छा पहिरें सभ खां पहिरें उमिरि लाइ चयईं त मूंखे उमिरो करिणो आहे, मां प्रोटोकॉल में हुयुसि, उमिरो करिणो आहे। हाणे उमिरि लाइ त मना नथा करे सघनि सऊदी अरेबिया, मतिलबु ज़बरदस्ती जीअं वञिबो आहे न, त मूंखे त ज़रूरु वञिणो आहे। करे आयो, उनखां पोइ सभिनी एम्बेसीज़ में लेटर लिखियो वियो त तव्हां उतां जा जेके बि आहिनि हेड ऑफ गवर्नमेंट या ॿिया जेके इम्पोर्टेंट माण्हू आहिनि, उन्हनि खे रिक्वेस्ट कयो त जनरल ज़िया खे ही इनवाइट करनि विज़िट करण लाइ। अच्छा मुंहिंजी मीटिंग हुई फाओ में चेयरमैन सां, मेमोरेंडम MOU मेमोरेंडम ऑफ अंडरस्टैंडिंग साइन करिणो हुयो। सरताज अज़ीज़ डिप्टी चेयरमैन हुयो ईफाड में, सो उन मूंखे चयो लारिक साहब एक काम है। मैंने कहा जी जनाब बताइए। आप इनसे चेयरमैन से मिल रहे हैं, इनको रिक्वेस्ट करें कि जनरल ज़िया को विजिट के लिए बुला लें। कोई गवर्नमेंट नहीं बुला रही है, वो धारे इंडिपेंडेंट यही तो डिप्लोमेटिक पॉलिसीज में तव्हां कयो। अच्छा लाड़ साहब आखिरी असां वटि बाक़ी 2-3 मिंट बचा आहिनि। हींअर आउं ॿिन्ही मोज़िज़ीन खां इहो सुवाल मुंहिंजो आहे, असांजा नौजवान जेके हिते रहनि था, पढ़नि था, ॾिसनि था, वैसे ॿाहिरि निकिरनि त काॾे वञनि, कहिड़े पासे वञनि, फॉर ईस्ट वारे पासे वञनि, यूरोप वारे पासे वञनि, कैनेडा या अमेरिका जो सोचनि या मिडिल ईस्ट जे बारे में सोचनि? इहो ॾाढो इम्पोर्टेंट सुवालु आहे त उहो पंहिंजो कैरियर किथे ठीकु करे सघनि था। शेख साहिब तव्हां ॾिसो, मोस्टली असांजो नौजवान जेको आहे एजुकेशन पर्पज़ लाइ वञे थो, ठीकु आहे, या जॉब लाइ वञे थो। जॉब में उहे था वञनि जंहिंजा ऑलरेडी उते आहिनि, माइट आहिनि या दोस्त आहिनि, पर उते बि जॾहिं का क्वालिफिकेशन न हूंदी त को सुठो जॉब उन्हनि खे न मिलंदो। असांजा प्रोफेशनल्स तमामु उते घणा आहिनि, इंजीनियर्स आहिनि, डॉक्टर्स आहिनि, हर सिटी में आहिनि, पर हक़ीक़त में किथे वञे जेको तव्हां सुवालु पुछो आहे, मां त इहो सजेस्ट कंदुसि असांजा नौजवान जेके बि आहिनि उन्हनि जॻहियुनि ते वञनि जिते एडवांस यूनिवर्सिटीज़ हुजनि, जिते पढ़ाई तमामु सुठी हुजे ऐं उनखे फ्यूचर में उन्हनि खे इहो बि मौक़ो मिले त कमु किथे कजे ऐं जॉब्स सुठा मिलनि ऐं पेइंग जॉब्स हुजनि। त ॻाल्हि इहा आहे त उहे त वरी नेचुरली US में आहिनि, यूनिवर्सिटीज़ वॾियूं वॾियूं आहिनि। उनखां पोइ हाणे जीअं हाणे मां अफ्रीका में रहियो आहियां न, त अफ्रीका खे वरी वॾो मुल्क लॻंदो आहे पाकिस्तान। हो चवंदा बाबा ट्रेनिंग ते पाकिस्तान वञूं, डिफेंस जी ट्रेनिंग वठी असां 30 अफ्रीकन मुल्कनि खे डिफेंस में ऐं फॉरेन सर्विस इंस्टीट्यूट में असांजे 22 मुल्कनि जा ट्रेनिंग लाइ ईंदा आहिनि।
असां ट्रेनिंग में तमामु ज़बरदस्त आहियूं ऐं उते जॾहिं हूंदो त मां सूडान में लाइन लॻी वेंदी हुआ पाकिस्तान जो वीज़ा खपे जीअं असां हिते अमेरिकन जे लाइ लाइन खणी बीठा हूंदा आहियूं चवण जो मक़सदु आहे त हुननि जे लाइ अमेरिका UK जेको बि आहे हो ओॾां सोचींदा ई कोन हो चवंदा असां पाकिस्तान वञूं ऐं अलहमदिल्ला पाकिस्तान में बि ज़बरदस्त प्रेस्टिजियस इंस्टीट्यूशन आहिनि सुठी पढ़ाई आहे ॾाढी पर असांजा जेके छोकिरा असांजे जेकॾहिं पाकिस्तान जी ॻाल्हि था कयो त नेचुरली एडवांस कंट्रीज़ हुन में कैनेडा आहे हुन में US आहे हुन में UK आहे बसि इहे 3 मेन कंट्रीज़ आहिनि ॿियो यूरोपियन में त इंग्लिश स्पीकिंग घटि आहिनि जर्मनी में सॼी जर्मन लैंग्वेज आहे वञनि नथा इको धके जेके आहिनि जिते को आहे न त उनजी लैंग्वेज सिखणी थी पए सो इंग्लिश स्पीकिंग में जेको आहे UK ऐं अमेरिका ऐं कैनेडा ॿियो ऑस्ट्रेलिया आहे पर ऑस्ट्रेलिया जी डिग्री खे एॾो वैल्यू न आहे सो मां सजेस्ट ईअं कंदुसि जेके हायर स्टडीज़ या ख़ासि करके वञनि त पोस्ट ग्रेजुएट स्टडीज़ लाइ वञनि उहो इन्हनि 3 मुल्कनि मां वेंदा त वधीक बहितर थींदो असांजे मुल्क लाइ बहितर थींदो ऐं उनजे लाइ अर्ज़ु कंदुसि त पाकिस्तान मां जेके बि माण्हू ॿाहिरि वञनि मां मिडल ईस्ट ऐं गल्फ जी ॻाल्हि कंदुसि त उहे स्किल्ड लेबर लाइ स्कोप आहे बाक़ी नॉन स्किल्ड जेके आहिनि उन्हनि खे जॉब्स न मिलंदी हितां घणा माण्हू पंहिंजे वाइफ जा मदर जा इन्हनि जा ज़ेवर विकिणी उते शौक़ में अचनि त था पर नौकरियूं कोन्हनि खे छाकाणि जो उन्हनि में मेरिट्स कोन्हनि कम्पीट करे सघनि कोन था ऐं इहे आम नौकरियूं आहिनि कोन सो प्रॉब्लम आहे पाकिस्तान लाइ मां मना कंदोमान त जेसि ताईं उन्हनि खे जॉब मिले न तेसि ताईं न वञनि मूं वटि छोकिरियूं ईंदियूं हुयूं रोअंदियूं हुयूं सर पैसे भी ख़त्म हो गए हैं और वीज़ा भी ख़त्म हो रही है और अगर किसी के पास जाती हूँ मैनेजर के पास फलाने के पास पहली बात करता है कि जी रात को डिनर मेरे साथ करें फिर जॉब पर देखेंगे सो इन करे मां एडवाइस कंदुसि त जेके स्किल्ड माण्हू आहिनि पढ़िया लिखिया माण्हू आहिनि अॻु में जॉब जो बंदोबस्तु करे पोइ वञनि गल्फ में न त बुख मरंदा वॾी महिरबानी लाड़क साहिबु ॾाढो मज़ो आयो किस्सा ॻाल्हियूं एतिरियूं आहिनि जो असांखे ॾींहं खपंदा प्रोग्राम जो तसलसुल हुजे जो इहे किस्सा हलनि ॻाल्हियुनि वॾी महिरबानी शेख साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी तव्हांजी जो तव्हां हिन क़ाबिल सम्झो साईं साईं असांजे दिलि में जॻहि आहे ॾाढो मज़ो ईंदो आहे सची ॿुधायां त तमामु घणो मज़ो ईंदो आहे हिकिड़ो नंढो एपिसोड हुयो हे अॼु प्रोमो ठाहियो आहे वरी पाण अलॻि सां कंदासीं इंशाअल्लाह महिरबानी महिरबानी महताबा तव्हांजी बि महिरबानी तव्हां अपडेट रखियो असांखे ऐं होॾां नसीम जो बि चिकन आई थिंक तयारु आहे रेशमी चिकन ॾेखारियो असांखे बि ऐं नाज़रीन खे बि कि रेशमी चिकन जेको आहे उहो ॾिसण में ॾेखारींदो या खाराईंदो खाराईंदासीं मैडम जी चए त ॾेखारियो कैमरा में त ॾेखारींदासीं ऐं असां खाईंदासीं जी दोस्तो इन सां गॾु असांजो जेको प्रोग्राम सुभाणे इंशाअल्लाह वरी मिलंदासीं सेम टाइम ते हैव अ ग्रेट डे अल्लाह हाफ़िज़